फारसी शाइरीअ खे सिंधी शाइरीअ में तर्जुमे कंदड़ मोहतरम सरवरनाज़ बुगे के जस्ता जूं जंहिं हेॾो हिकिड़ो जोखम वारो कमु अदा करे सिंध जी तारीख़ में हिकु पंहिंजो नाम रोशन कयो आहे। साईं मोहतरम सरवरनाज़ बुगियो साहिबु कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। ही सादड़ो सबाजड़ो पाकीज़ा मिज़ाज रखंदड़ नफ़ीस ऐं नफ़ाज़त भरियो इंसान किरदार ऐं गुफ़्तार में संजीदा ऐं सदन गुफ़्तार बामक़सद ऐं सदन शख़्सियत ऐं पेशो इबादत जियां असांखे नज़र आयो। हू हमेशह पंहिंजे कम सां निबाह कंदड़ शफ़क़त सां सरशार इंसान अदीब दानिश्वर शाइर ऐं लेखक उस्ताद अनेक खूबियुनि जो मालिक आहे। संदसि नसर ऐं नज़म जूं लिखड़ियूं पुरतासीर ऐं बामाना समाज जे सुधार जूं अक्कासी कंदड़ हिकु तशबीहूं आहिनि। अक़ीदत जा गुल रिछावर करण लाइ जॾहिं पाण कलंदर किबरिया जे किताब हैदरियम कलंदर मस्तम जो तर्जुमो कयो ऐं असां जॾहिं उन सदन शाइरीअ खे नज़र मां गुज़ारियो त असांखे सच पुछियो त बेहदि ख़ुशी थी जो साईं जिन सिंधीअ खां अलावा फारसी ऐं अरबीअ ते बि उबूर रखंदड़ आहिनि ऐं सदन इहे अक़ीदत जा गुल निछावर करणु मां सम्झां थो त गुल आहे अक़ीदत जो तोहफ़ो जेको साईं जी दरबार में पेश कयो आहे इंशा अल्लाह ताला क़बूल पवंदो। असां दुआ गो आहियूं त सदन अदबी ऐं कलमी पोरियो सिंध जे अञा बि जेको आहे सो अदब में तरक़ी ऐं तोसीअ जो ज़रियो बणिबो ऐं सदन खिदरी ॼमार जे लाइ पिणु दुआ गो आहियूं अलाह पाक खे न वधीक खिदरी हयाती अता फरमाए सिंध में सदा सदन किरदार उफ़क़ ते ॼमाया हुजे। मुबारक हुजनि लख लख। वाह बुगियो साहिब ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ अहल इल्म दोस्त ऐं शरीक महफ़िल बि अल्हम्दुलिल्लाह सभु इल्मी शख़्सियतूं आहिनि। अगरचे उहो किताब मुंहिंजे निगाहनि मां नाहे गुज़रियो पर इन में को शक न आहे त कलम जो पोरियो त उहो मुक़दस पोरियो आहे जंहिंजे लाइ पूरी क़ुरान में हिकिड़ी सूरत नाज़िल थी। उन सूरत जो नालो ई आहे अल कलम। केॾी वॾी ॻाल्हि आहे, सूरत जो नालो ई कलम। ऐं हिकिड़ी इहा ॻाल्हि, ॿी ॻाल्हि, जेसिताईं कलम जे तक़दुस, कलम जे पाकीज़गी, कलम जी अहमियत जो ताल्लुक़ आहे त क़ुरान पाक में अल्लाह कलम जो कसम बि कयो आहे। नून वल कलम, अल्लाह चए थो मूंखे कलम जो कसम आहे। इहा जुदा ॻाल्हि आहे त असां उन कलम खे फ़रोख़्त कयूं, असां उन कलम खे विकिणूं, असां उन कलम सां नाजाइज़ माण्हुनि खे सज़ाऊं ॾियूं, पर कलम जो तक़दुस त पंहिंजी जॻह ते आहे न। उन जी अहमियत जो इहो आलम आहे। ऐं सम्झां थो तव्हांजो वक़्तु पियो वठां जेसिताईं उन जी अहमियत जो ताल्लुक़ आहे। क़ुरान हुन जो कसम कयो। बीबी मरियम जॾहिं नंढड़ी हुई त हुन में झेड़ो थी पियो, बैतुल मुक़दस में रांदि पे कयईं। उन जे मामे चयो त आऊं पालियां ऐं ॿियनि चयो त असीं हिन खे पालियूं। जॾहिं इख़्तिलाफ़ु थियो ऐं बैतुल मुक़दस में फ़ैसिलो थियो त मरियम खे केरु पाले ऐं सूरह मरियम में इहो सॼो वाक़ियो आहे त क़ुरान उन वक़्त में आयत नाज़िल थी ऐं वही आई ऐं उन वहीअ जो ज़िक्र वरी क़ुरान में आयो त जिन कलमनि सां अवीं तौरेत लिखो पिया इहे कलम दरिया में फिटा करियो। पोइ कलम जंहिंजा उभारा वॼे उन खे मरियम ॾेई छॾियो। सूरह मरियम में वाक़ियो आहे, आसान आहे। तौरेत जे सभिनी लिखंदड़नि उहे कलम खणी उन्हनि जिरगे जे अॻियां जो दरिया में विधा त सभु कलम लावारा हलिया। ज़ाहिर पाणी त लावारो हूंदो न। हिकिड़ो कलम हज़रत ज़करिया जो ओभारो हलियो हज़रत ज़करिया जे हवाले थी। मूंखे ॿुधाइण सॼी ॻाल्हि कलम जी हुई। साईं जो कलम जो पोरियो कॾहिं बि ज़ाया न थींदो। ऐं असां वटि जेके जिन बि कलम जो पोरियो कयो, ज़ाहिर कलंदर शहबाज जी इहा शाइरी बि कलम सां लिखियलु हुई न किथे।
तॾहिं त असां ताईं पहुती ऐं इहो पोरियो हलंदो रहंदो। अरबीअ जो हिकिड़ो शेर आहे, यरूहुल ख़त फिल किरतास दहरा, हीअ तहरीर वॾो ज़मानो हलंदी। हीअ तहरीर जेका हथ सां लिखी वई आहे, यरूहुल ख़त फिल किरतास दहरा, वॾो ज़मानो हलंदी। वलाकिन कातिबुहु रमीमुन फित तुराबी, पर लिखंदड़ त जल्दी मिटीअ जे हवाले थी वेंदो। ती कलम जो पोरियो अलहमदुलिल्लाह सभु साहिब कलम आहिनि, अहले कलम आहिनि। काश किताब ॾिसां हा त अञा वधीक मज़ो अचे हा। ऐं यकीननि साईं जो पोरियो ऐं उन खां सवाइ जिन कलम जे तक़दुस खे रखियो आहे उहे साहिब सलाम आहिनि ऐं उन्हनि खे सलाम कयां थो। अलाह ताला असांखे लिखणु पढ़णु ऐं कलम जे पाकीज़गीअ जी ताक़त ऐं तौफ़ीक़ अता फरमाए। वॾा प्रोग्राम उते नमाज़ तौर आहिनि, पर हीअ अदब बि आया हुआ कि महफ़िल में पंहिंजी माना रखनि, अहमियत रखनि। हिन जी अहमियत आहे असांजे हिन महफ़िल में। साईं तारक इमाम जुनैद साहिब जन आहिनि, साईं खे चवंदासीं पाण लिखी आया आहिनि, शायदि मोबाइल खोलनि पिया, पढ़ंदा यकीनन। साईं दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं त मां साईं मोहतरम ग़ुलाम सरवर बुघे साहिब सां माज़रत कंदुसि जो मां ॻोठु निकिरी वियो हुउसि ऐं मूंखे अचण में थोरी देरि थी वई ऐं उनजे लाइ माज़रत। ॿ अखर साईं जे किताब ते मां लिखिया हुआ उहे तव्हांजे अॻियां पेश कयूं था। कलंदर पाक जे सिंधीअ में शाइरी सिंधीकार सरवर नवाज़ बुघियो। तमामु घटि ईअं थियो आहे त कंहिं किताब जे पढ़ंदे ई दिलि चए त उन ते लिखिजे। अॼु जीअं मां उमरकोट खां घरु पहुतुसि त मुंहिंजी नंढड़ीअ हिकु किताबु हाणे हथ में ॾिनो ऐं चयईं त बाबा हीअ किताबु को माण्हू तव्हांजे लाइ ॾेई वियो आहे। किताब जो ॾिसां त किताब जो नालो हुजे कलंदर पाक जी सिंधीअ में शाइरी। थोरो तजुब थियो, अॻिते नज़र विधमि त लिखियलु हो मंज़ूम सिंधीकार सरवर नवाज़ बुघियो। मुंहिंजे ज़हन ते यकदमि मौलवी अहमद मलाह जो नालो तरी आयो, जंहिं क़ुर शरीफ़ जो पहिरियों मंज़ूम तर्जुमो कयो हो ऐं उन सोच में गुम थींदे किताब खे उथलाइण पुथलाइण शुरू कयुमि। हैरत जी हद न रही, जंहिं फ़िक्र ऐं फ़न ऐं फ़िक्र में ग़रक़ थी साईं सरवर नवाज़ ही कमु कयो आहे उहो को आसान कमु न आहे। हूअं त कलंदर लाल शहबाज़ ऐं उनजे कलाम ते घणो ई कमु थियलु आहे, पर मां सम्झां थो त उन समूरे कम में हीअ पहिरियों किताबु आहे जंहिंमें कलंदर लाल शहबाज़ जे फ़िक्र खे सलीस तर्जुमे जे सूरत में पेश कयो वियो आहे ऐं उनखे दाद ॾियण खां सवाइ रही नथो सघिजे। सो यकदमि साईंअ खे कॉल कयुमि ऐं पुछियुमि त साईं किथे आहियो, जीअं उन्हनि वटि वञी रूबरू हिन हेॾे वॾे कम ते वाधायूं ॾेई अचां। पर पाण चयऊं त मां बाज़ारि में आहियां। सो यकदमि अर्ज़ु कयुमि त साईं 2 मिंट हुजनि त मिलंदा वञूं ऐं साईं महिरबानी कंदे हा कई। जल्दी तेज़ बरसाति शुरू थी वई ऐं मां इहो सोचे वेही रहियुसि त झूनो मुड़ुसु आहे हाणे न ईंदो। इहो पचाए ई रहियो हुउसि त अदा वॾे नियापो मोकिलियो त साईं सरवर नवाज़ बुघियो आयो आहे। मां हैरत में पइजी वियुसि त अहिड़ीअ मौसम में कीअं आया। बहरहाल तकिड़ो ॿाहिरि आयुसि, साईंअ खे वठी वियारियुमि, कचहरी शुरू थी। हीअ किताबु कलंदर लाल शहबाज़ जी शाइरी जो सिंधी तर्जुमो यकीनन कलंदर लाल शहबाज़ जे थियल कम में अहम जाइ बालारे थो ऐं सनद जी हैसियत रखे थो। हर साहिब फ़िक्र ॾाहे ऐं फ़लसफ़े जे शागिर्द खे पढ़णु घुरिजे, जंहिंमें मंतक जे ॻोढ़नि नुक़्तनि खे आसान ऐं आम फ़हम ॿोलीअ या मंज़ूम सूरत में पेश कयो वियो आहे। मोहतरम सरवर नवाज़ बुघियो हिन कम ते लखें खीरूं लहिणे। किताब कलंदर लाल पाक जी सिंधीअ में शाइरीअ मां कुझु बेत आहिनि, पर हाणे उहे मां हिते पढ़णु कोन थो सम्झां थो, शायदि टाइम जो हुजे त बहरहाल उहे कुझु शेर मूं साईं जा चूंडिया हुआ। सच पुछो त मरहूम सरवर नवाज़ बुघीअ जो ई पोरियो मंज़ूम कलाम ते कयल कमु कलंदर लाल शहबाज़ जो कलाम यकजा करे जंहिं नमूने सां पेश कयो वियो आहे, उन सां ईंदड़ वक़्त में कलंदर लाल शहबाज़ ते कमु कंदड़नि खे नवां पेचरा ऐं गस ॾसींदो। मोहतरम सरवर नवाज़ बुघियो उन लाइ खीरूं लहिणे महिरबानी। ऐं कातुल जा हमेशह हिराक कुसण जो करार असुल आशिकनि। साईं मुंहिंजा साईं सरवर नवाज़ बुघियो साहिबु मुंहिंजो मुहतरम दोस्त आहे। मां वॾे एतिराम सां साईं सां पंहिंजो तारफ़ ऐं साईं जे हवाले सां थोरा ॿ लफ़्ज़ ॻाल्हायुसि त 1980 वारे सालनि में पहिरियों साल 80 81 वारा साल
तॾहिं नागोलनि मुंहिंजे साईं सां मुलाक़ात थी। उन ज़माने में साईं असांखे हिकिड़ो पंहिंजी शाइरी ॿुधाई हुई, तोखे रोज़ु सारियुमि सितारनि खां पुछजांइ, दरियाहनि जे माठनि किनारनि खां पुछजांइ। उन ज़माने में सिंधी अदबी संगत जे सफ़र मंझि कुझु ॾींहं गॾु हलियासीं ऐं पोइ वक़्त जे वाचूड़नि में को काॾे हलियो वियो। उन ॾींहंनि में ऐं मूंखे उहो शेर ऐं साईं जी शख़्सियत सॼी ज़िंदगी मुंहिंजे ज़िहन ते अक्स छॾे विया। ऐं साईं सां उहो अक़ीदत, उहो एतिराम रहियो। ऐं जॾहिं बि कोटड़ी ईंदो हुयुसि, कोटड़ी में असांजो घरु आहे, जॾहिं मां ईंदो हुयुसि त कोशिशि कंदो हुउसि साईं सर्वनारायण सां मिलां। ऐं जॾहिं बि साईं मूंखे मिलंदो हुयो तॾहिं साईं खे मां इहो शेर ॿुधाईंदो हुउसि, साईं तोखे रोज़ु सारियुमि सितारनि खां पुछजांइ, दरियाहनि जे माठनि किनारनि खां पुछजांइ। वरी जॾहिं अचे वक़्त जे उन रफ़्तार सां अचे हैदराबाद खे वसायमि त साईं सां सिंधी अदबी संगत कोटड़ी जे प्लेटफॉर्म ते मुलाक़ातूं थियूं। ऐं उन्हनि मुलाक़ातुनि जे दौरान साईं इहा मूंसां ॻाल्हि कई हिकिड़े दफ़े, या सही संगत सां गॾियल ॻाल्हि कई साईं त कलंदर पाक जी शाइरी जो सिंधी तर्जुमो कयां थो। ख़ुशी थी ॾाढी। ऐं उन उत्साह में साईं जे उन्हनि लफ़्ज़नि खां पोइ मूं कलंदर साईं जे मेले जा जेके सोवेनर्स छपिया हुया उहे कुझु वञी हथु कयमि। उहे 2-3 सालनि जा हथु करे पढ़ियुमि। लाल साईं जी शाइरी ऐं उन जे ते लिखियलु मुख़्तलिफ़ मज़मून, पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त साईं हिन जो तर्जुमो कंदो कीअं। कल्ह राति जो अॼु राति माना मूं सिंधी अदबी संगत जे कंहिं स्टेटस ते ॾिठुमि त साईं जो सुबुह जो किताब जी मुहूरत आहे ऐं हिन हाल में। घरवारीअ खे चयमि मूंखे सुबुह जो सवेर कम जेके 2-3 थिए उहे ॿुधाइजांइ, मूंखे सुबुह जो साईं सर्वनारायण साहिब जे किताब जो पंहिंजी मुहूरत आहे, उते मूंखे वञिणो पवंदो। ऐं सुबुह सां कोशिशि कयमि इहा, हिकु ॿिनि दोस्तनि खे फ़ोन कयमि, कंहिं चयो अचां थो, कंहिं चयो नथो अचां। बहरहाल कोशिशि कयमि, दोस्तनि खां पुछियुमि तव्हां वटि को किताबु आहे ही साईं जो? चवनि यार असां अञा न पहुतो आहे, पोइ पहुचंदो पोइ शेयर कंदासीं। किताबु मूं न ॾिठो आहे। भई साईं जी शख़्सियत सां जो मां इंतिहाई अक़ीदत सां एतिराम सां साईं खे ॾिठो आहे ऐं साईं खे मुबारकूं हुजनि। साईं खीरूं लहणे इन पंहिंजे पोरे ते, इन पंहिंजी कोशिशि ते। साईं तव्हांखे लख मुबारकूं हुजनि साईं, लख ॾाढो सुठो ज़बरदस्त साईं सरवार नवाज़ ॿुधियो दानियाल किताब घर जे ज़ोर वांग साईं हयात बड़े खे अजरक ॿुधाए रहियो आहे। हिन प्रोग्राम में साईं हयात बड़ो खे भलीकार चवंदा ऐं गुलकार बबर जो खां आयो आहे, गुलकार हालात ऐं प्यार बि आया आहिनि, उहे रस्ते में आहिनि। पर गुलकार जॾहिं ईंदो आहे त धूड़ ईंदो आहे, पर अॼु लॻे थो मुंहुं धोई आयो आहे। बबर जो अहिड़ो आहे जिते माना मिटीअ मथां कुझु बि कोन्हे। इजाज़त होरे ॾाढे हल अॻिते पंध पिराए, अहिड़ो होरे ॾाढे हल अहिड़ो अहिड़ी विख वधाए जो कॿे चई क़यामत ताईं जहिड़ा तहिड़ा आहियूं। सॼण तुंहिंजी साम सुबुह तोड़े शाम पार त फिरी थो हुजे। बहराए फ़ाइलातुन 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 फ़ाइला। बेसहारन जा सहारा या मोहम्मद मुस्तफ़ा, बेसहारन जा सहारा या मोहम्मद मुस्तफ़ा, कर करम ते प्यारा या मोहम्मद मुस्तफ़ा। सिक अचण जी आ घणी मां शलप सां दिल बरद सी, तुंहिंजे रोज़े जा मुनारा या मोहम्मद मुस्तफ़ा। तो कयो महराज मुरसल की न कयो कंहिं ॿिए नबी, तो कयो महराज मुरसल की न कयो कंहिं ॿिए नबी। भल हुजनि ॿिया बि भलारा या मोहम्मद मुस्तफ़ा। हर नबी खां आहे तुंहिंजो शान आला ऐं उत्तम, हर नबी खां आहे तुंहिंजो शान आला ऐं उत्तम। दीन जा रोशन सितारा या मोहम्मद मुस्तफ़ा। रोज़ शेरल शौक़ में तुंहिंजूं ॾिसे राहूं पियो, मेट अच दिलि जा मुंझारा या मोहम्मद मुस्तफ़ा। साईं चाक ॿुधायूं असां नथा चई सघूं। मां हिते बाडराई जो आहियां। अब्दुल वाहिद असांजो ॻोठ जो आहे। पोइ हिते बि रहंदा आहियूं, ॻोठ बि रहंदा आहियूं। पोइ अदबी कचहरियूं हूंदियूं आहिनि त ॿुधाईंदो आहे, असां ईंदा आहियूं। वॾी ख़ुशी थी साईं सरवर नवाज़ बुगे साहिब जन कलंदर लाल जे शाइरीअ जो सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। जेॾी हू शख़्सियत आहे कलंदर, सॼी सिंध उते वञे थी, पूरो मुल्क वञे थो, पर पूरी दुनिया जा माण्हू अचनि था। पर सिंधी क़ौम खे हिकिड़ो पैगाम ॾियणु त
त भई कलंदर छा चयो आहे, इहा बि वॾी हिकिड़ी ख़िदमत आहे त असांखे सिंधी माण्हुनि खे ख़बर पए त कलंदर जी कहिड़ी शाइरी आहे। त सरवर नवाज़ बुगे साहिब जन वॾी महिनत कई आहे, जस हुजे उन्हनि खे जो इहो ॾुखियो कमु असांजे लाइ सवलो करे ॾिनो अथई, उन्हनि खे मुबारकूं हुजनि। महिरबानी। माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज, हाणे कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बूए बहार जी। इंतिहाई अदब सां साईं सरवर नवाज़ बुगियो साहिबु ऐं असांजा ॿिया जेके बि दीगर सीनियर साईं साथी स्टेज ते वेठल आहिनि ऐं ॿिया जेके बि सभु साथी गॾु आहियूं, उन सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। मां सभ खां पहिरियां पंहिंजे तरफ़ां ज़ाती तौर ते बज़ में रूह रिहाइण वारनि खे बि मुबारकबाद पेश करियां थो जो हुननि बाक़ाइदे इहा हिकिड़ी सुठो अमल कयो आहे त साईं सरवर नवाज़ बुगियो साहिबु जेको सिंध हिन दुनिया हिन मुल्क जेसि ताईं जेको सो किताबु रहंदो, असांखे असांजे पोयूं जेके असांजा नंढड़ा नौजवान सिंध जा अचनि था उन्हनि खे हिकिड़ो अज़ीम तोहफ़ो ॾेई पियो वञे। इन में को शक न आहे त लाल साईं न सिंध पर पूरे पाकिस्तान ऐं पूरे दुनिया जो साईं हिकिड़ो तमामु हस्ती आहे वॾी। उन जेका पंहिंजो फ़ारसीअ में शाइरी कई आहे असांखे बिल्कुलु कतई ख़बर कोन पई, ऐं जॾहिं खां वठी साईं किताबु लिखियो आहे त असां इलाही शयूं जॾहिं ॾिठियूं आहिनि त पोइ असांखे ख़बर पई ऐं महसूसु थियो त वाक़ई जंहिं लतीफ़ सरकार असांखे सभु कुझु ॿुधाए वियो आहे ऐं लतीफ़ सरकार खे पढ़ण सां असांखे सभु कुझु ख़बर पवंदी आहे त असां पोयूं छा आयासीं, हाणे छा आहे, असांजो मुस्तक़बिल छा आहे। ईअं सेवण शरीफ़ जे लाइ बि असांखे इलाही शयूं मिलियूं आहिनि। साईं सरवर नवाज़ बुगियो साहिबु मुंहिंजो इंतिहाई महिरबान उस्ताद दोस्त ऐं रहबर रहियो आहे असांजो। असां साईं जी तमामु वॾी रिस्पेक्ट कंदा आहियूं, असांजी तमामु सुठी दोस्ती आहे तक़रीबन 80-82 खां वठी, ऐं साईं जहिड़ा माण्हू हिन सिंध में तमामु घटि पैदा थिया आहिनि। असांजी दिली ख़्वाहिश बि आहे, दिली दुआ बि आहे त अलाह पाक खेसि सिहत वारी ज़िंदगी अता फ़रमाए। असां चऊं था ॿिया बि इलाही शयूं असांजे लाइ असांजे पोयां जे लाइ ठाहे वञे त महिरबानी। तमामु दोस्तनि जी शुक्रिया। महिरबानी वाज। माण्हू सभई सुहिणा पखी सभई हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे बि ॿार जी। सभ खां पहिरीं स्टेज ते वेठल मान वारनि साईं शाइर किताब साईं सरवर नवाज़ बुगियो साहिबु ऐं महिमान ख़ासि अॼु जी सदारत कंदड़ साईं डॉक्टर अनवर आलमानी साहिबु, नामवारो कहाणीकार सलीम चना साहिबु, दानियाल किताब घर जो साईं अयाज़ अबड़ो साहिबु ऐं ॿियनि मान वारनि स्टेज ते वेठल लेखकनि अदीबनि ऐं आयल महिमाननि जा महिरबानी, सलाम, नमस्ते। सभ खां पहिरीं साईं सरवर नवाज़ बुगियो जी शख़्सियत ते ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि, पोइ किताब हींअर सरसरी नज़र पहिरीं आहे त ख़बर पई किताब जे बारे में। साईं सरवर नवाज़ साहिब सां मुंहिंजी बज़मिरू रण में मुलाक़ात थींदी रही आहिनि ऐं साईं जा केतिरा ई किताब छपियल आहिनि। कलमी पोरे में जेके शाइरी में किताब आहिनि, कारूं जर जा मोर ॿारनि लाइ शाइरी आहे, ॿियो उबर चंड पस परी इहो बि शाइरी आहे तसव्वुफ़ ते, ॿियो आलम सभु आबाद करी शाइरी ते आहे, ॿियो गज़ल जी दुनिया शाइरी ते इहे नुमाया किताब आहिनि। अहिड़ो ई सिलसिलो किताबनि जो इहो हिकिड़ो किताबु जेको अॼु कलंदर पाक जी सिंधी में शाइरी हक़ीक़त साईं पाण जेको डेडिकेशन कयो आहे किताब अर्पना में, इहो एक्नॉलेज कयो आहे, ॿुधायो आहे त इहे मुंहिंजी ज़िंदगी जो ॾुखे में ॾुखियो किताबु तर्जुमो कयो आहे। छो त साईं हीअ किताबु जेको आहे साईं अर्पना में ॿिनि हिसनि ते माना ॿिनि हिसनि ते मुश्तमिल आहे ऐं उनखां अलावा हीअ किताबु जेको आहे 192 सुफ़नि ते मुश्तमिल आहे ऐं सरवर नवाज़ फाउंडेशन कोटड़ी ज़िलो जामशोर मां छपाए पधिरो कयो आहे। ऐं हिन किताब ते सरसरी नज़र घुमाइण सां हिकिड़ी मुंहिंजी गज़ल नंबर 33 ते नज़र पई, जंहिंमें साईं तर्जुमो कयो आहे, फिलासॉफिकल पर्सपेक्टिव आहे जेकॾहिं ॾिठो वञे त, उहो यार कहिड़ो यार जो गॾु यार न हुजे, इहो तर्जुमो साईं कयो आहे। बहरहाल साईं जी तमामु इहो वॾी इहो जेको तर्जुमो कयल किताबु आहे साईं जी वॾी तारीख़ी महिनत आहे। इहो हिकु तारीख़ी किताबु आहे जेको ईंदड़ वक़्त में हिकु पंहिंजी
नुमाया हैसियत रखे थो, ईंदड़ वक़्त में बि इहो जेतिरो अॼु हैसियत रखे थो उनखां वधीक अॻियां कामयाबु वेंदो। साईं खे लख लख वाधायूं, तव्हां सभिनी जूं महिरबानियूं। थैंक यू सो मच। सरवर नवाज़ प्रोफेसर अब्दुर्रहमान शाह साहब के अंदर बुलाया है साईं सरवर नवाज़ जी जो मोहब्बत में मेहमान था असां इन सिलसिले के अॻिते वधाइण था। दरिया खान पीज़ा दो असां पुराणो साथी इसके अंदाज़ मेहरबानी भाई साहब, काबिल एहतराम साईं डॉक्टर अनवर आलमानी साहब, किताब जो लेखक साईं सरवर नवाज़ बुघियो, साईं असांजो सीनियर कहाणीकार सलीम चना साहब, साईं मुस्तफ़ा, साईं अयाज़ साहब, दानियाल किताब जो मालिक, साईं आरई साहब ऐं हिन महफ़िल जा सीनियर्स, अस्सलाम वालेकुम। मूंखे यादि थो अचे त 80 जो ॾहाको आहे त बुघियो आहियां ऐं तइलीम खाते में जेको आहे नौकिरी कंदो आहियां। त यकदमि उते मूं साईं खां सुवालु कयो त आया तव्हां बुघिया मोरे जा आहियो, छाकाणि जा मोरे में तमामु घणिया बुघिया आहिनि। चई न, मां मोरे जो न आहियां। पोइ साईं सां जेके असांजूं मुलाक़ातूं सो बज़म रू रिहान में थींदियूं ऐं वाक़ई सलाम आहे साईंअ खे त फ़ारसीअ मां सिंधी में तर्जुमो करणु किन जवाननि जो कमु आहे। मूंखे यादि थो अचे त हिकु दफ़े डॉक्टर नवाज़ अली शौक़ मूंखे हैदराबाद में मिलियो ऐं मूंखे चवणु लॻो त बाबा मां टंडे जाम वेंदुसि डॉक्टर गुल हसन लिगारीअ ॾे। ऐं डॉक्टर सदर साहब, डॉक्टर गुल हसन लिगारी मां सम्झां थो वधीक हाणे साईं सीनियर वेठा आहिनि त उन बि जेको आहे सो माना फ़ारसीअ में PhD कई आहे, पर्शियन में PhD हुई ऐं साईं हिन दुनिया में कोन्हे। ऐं इहे वाक़ई साईं हिन जीअं समय साहब ॻाल्हि कई, हीअ ॾाढी धणी ऐं कलमकार आहिनि ऐं इहा वाक़ई कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। असां त वाक़ई ईअं चवंदा आहियूं त सलाम उन्हनि अज़ीम इंसाननि खे आहे जो अहिड़े दौर में वेही महिनत करे ऐं नौजवाननि खे रस्तो ॾेखारे रहिया आहिनि। तो साईं सरवर नवाज़ खे जेको लख वाधायूं। बाक़ी किताब जे हवाले सां किताब असांखे कोन मिलियो आहे। असां हिकिड़ा मिड़ई पितकड़ा जेके आहिनि से माण्हू आहियूं जिन खे शाबस आहे नौजवान वाहिद कांदड़े खे जंहिं बज़म खे जेको आहे ज़िंदा रखियो आहे। महिरबानी। हर आचर ते प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखियो आहे ऐं बज़ में रूअ रिहाण हिकु अदीबनि जो गॾियल फोरम आहे, अहिड़ो ज़िंदा फोरम आहे जंहिंसां इल्म ऐं अदब जी ॼाण मिले। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरमी व मुकरमी, हिन महफ़िल में आयल सभई अदीब भाइर दोस्त, हिन मिट्टी जी मुश्क अतर जी ख़ुशबू रखंदड़ तव्हां सभिनी साथियुनि जी ख़िदमत अक़दस में अब्दुल हक अब्दु जलबाणी जो सलाम क़बूल करे। साईं तव्हांखे लख लख मुबारक हुजनि सरवर नवाज़ बुघिया साहब। ऐं हर वक़्तु साईं सरवर नवाज़ बुघियो साहब असांखे पंहिंजे ज़हन मुताबिक़ जेके ॻाल्हियूं किताबनि में असांखे हर दौर में ॾींदो रहंदो आहे। अलाह करे साईं जन खे अञा हयाती ॾिए ऐं असां ताईं इहे किताब पुॼाईंदो रहे। असांजो साईं जन खे दुआ हुजे। मां अचां साईं मूंखे दावत ॾिनी अचिजो त मां साईं मुंहिंजो दोस्त हिकिड़ो जज साहब उन जो साईं तव्हां असां अॼु कचहरी कंदासीं। मां चयो तव्हां सां कचहरी मुंहिंजी न थींदी। काॾे था वञो? मुंहिंजो सरवर नवाज़ बुघियो जी किताब जी महूरत पधराई आहे, उॾां थो वञा। यार मुंहिंजे लाइ किताब त भला खयो हुजे। मुंहिंजो सरवर नवाज़ बुघे साहब खां किताब मां वठो ईंदुसि। अलाह तव्हांखे आबाद करे। इजाज़त हुजे त मुंहिंजी शाइरी कोन्हे, उस्ताद बुखारी जी आहे, कुझु चई ॿुधायां त ख़िदमत क़दम में क़बूल पवे। हिकिड़े विछोड़ में तेॾे ॿहूं बाह बालियां तका वेठा तए ॾहीं, तका वेठा तए ॾहीं अखियां चाती आलियां। हिकिड़े विछोड़ ते ॾे ॿहूं बाह बालियां तारे ताड़न रात दे ते ॾींहं दे
मेरी पाड़े वालियां हिकड़े विछोड़े ते दे बहु बाह बालियां मैं तो पागल हाँ या बादल हाँ किथ खिलदा हाँ किथ रोंदा हाँ यम दिल ते दस गई दर्दां दी मैं रोज धूड़ कुंधोंदा हाँ बेछेर बुखारी नचदा हाँ जन ओंदे हंज विच हूंदा हाँ लुकदा छुपदा लोक को रुकदा आवां ढूंढणा चात सिखलाया मेकू चोर वालियां चालियां हिकड़े विछोड़े ते दे बहु बाह बालियां आया जानी ईद ते मेले थी गए दीद दे तू मेरे सिकदा संदलाई तू उछ जिसी लुछ लुछ मरवे सा तू नाल होवी पिछ क्या परवाह मैं बाह दे दरिया तरवे सा जिवें नीह बुखारी जिवें नीह बुखारी लाता हम तिवें तिवें तै नल तोड़ भी करवे सो आया जानी ईद ते मेले थी गए दीद ते आया जानी ईद ते मेले थी गए दीद ते वंड बुखारी वाट ते पतो शादियां थालियां हिकड़े विछोड़े ते दे बहु बाह बालियां जिए बज़ में रो रहे हैं असांजा माना था दोस्त किताब जी पधराई करे रहिया आहिनि मुंहिंजे ख़्याल में इहो मिचो किताब तव्हां विच में रखो दोस्त ताड़ी वॼाए त ॾाढी भली ॻाल्हि पूरियो आहे कलमी पूरियो जेको साईं सरवर नवाज़ बुगे साहब पंहिंजे हथनि सां लिखियो आहे ट्रांसलेट कयो आहे साईं सरवर नवाज़ बुगे चयो आहे त हिकु हिकु शेर में 4-4 ॾींहं लॻी विया हाणे उहो डायरियूं डिक्शनरियूं सभु हुन जेको आहे पुतलायूं ऐं हिन यकीननि हिनखे फारसी जी पाण खे बि ॼाण हूंदी पर डिक्शनरी चवंदा आहिनि त पढ़ियल माण्हू ई हथ में खणी करे अणपढ़ियल कोन साईं डिक्शनरी जी मदद वरिती आहे ही वॾो पूरियो आहे ऐं हुनजे हेठां लिखियलु त हिन शेर जे हिन महफ़िल में साईं गुफ़्तार हालार साहब जी तरफ़ सां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब खां पहिरियां मां साईं खे हिन किताब जी पढ़ाई ते मुबारकबाद पेश कंदुसि हिन दजाली दौर में माण्हू खे टाइम ई कोन्हे को हुन में वाहिद कांदड़े खे जसो आहे ऐं साईं जे ॻाल्हाइण जे लाइ मां सॼी राति पियो सोचियो त कुझु लिखां या ईअं ॻाल्हायां साईं जे लाइ मां 2-3 बुखारी साईं जा शेर चूंड करे आयो आहियां जेके साईं खे अर्पिया थो ऐं हिकिड़ो 2 शीराज़ी जो शेर मूंखे मिली वियो फारसी में ऐं किताब बि फारसीअ जी तर्जुमो थियलु आहे उन सां पहिरियां मां फारसी पाण खे पढ़ण ॾांहुं कान थी अचे पर कोशिशि कयूं था त उस्ताद वेठा आहिनि रहनुमाई कंदा मन त ख़वाहम कर्द तर्क यार लाल व जाम मए ज़ाहिदा मूंखे माफ़ करियो छाकाणि त मुंहिंजो इहो ई मज़हब आहे ॿियो आहे एक बज़्म एक बरम कश्ती अज़ अंबर सारा है चौगान मोतरफ़ हाल मरगरदा मिन सरगरदान रा तूं चपन जहिड़े चहिरे ते तूं चंड जहिड़े चहिरे ते अंबर जहिड़नि ज़ुल्फ़नि खे पखीड़ी थो ईअं करणु मूंखे सरगरदान जे परस्तान हाल न कर मूंखे थोरी नज़र बि घटि थी पए असां वटि
शाइरीअ जी हिकिड़ी अलामत आहे। ऐं सिंध जे इतिहास सिंधी सकाफ़त जी जो हिकिड़ो तसलसुल आहे, उहो तसलसुल जॾहिं सोक्रेटस खे ज़हर जो प्यालो ॾिनो वियो ऐं हिकिड़ी गीत सां सॼो प्यालो पी वियो त संदुसि भर सां बीठल संदुसि शागिर्द क्रेटो खांसि पुछियो त उस्ताद तव्हांजो कफ़न दफ़न जो बंदोबस्तु कीअं थियणु खपे? सोक्रेटस खेसि चयो त सोक्रेटस पहिरीं गंभीर थी वियो ऐं पोइ खिली चयईं त मुंहिंजो कफ़न दफ़न क्रेटा लॻे थो तोखे अञा हिकिड़ी ॼमार खपे त तूं मूं वटां कुझु पिराई ऐं सिखी। तो छा चयो त मुंहिंजो कफ़न दफ़न क्रेटा तोखे हिकिड़ी अञा ॼमार खपंदी सिखण लाइ। ऐं पोइ चयईंसि त क्रेटा छा सच जो को कफ़न दफ़न थींदो आहे? सकाफ़त जो को कफ़न दफ़न थींदो आहे? शाइरीअ जो को कफ़न दफ़न थींदो आहे? सरवर नवाज़ ॿुधियो असां वटि हिकिड़ो इश्तिहारो आहे, गुलनि जी हिकिड़ी हुबकार आहे। यकीन रखंदा मां गुज़िरियल 20 सालनि खां संदसि राब्ते में आहियां, पर सरवर हिकिड़ी मुहरिक हस्ती आहे। सदाईं जॾहिं बि ॾिसो त जोलान में आहे, जज़्बे में आहे, तहरुक में आहे, चुरपुर में आहे, जिदोजहद में आहे। बीठल पाणी धप करे वेंदो आहे, पर उमिरि जे हिन हिसे में अॼु जॾहिं हू 72-73 साल जी उमिरि में आहे त 24 कलाक हू जुस्तजू में आहे, तख़लीक़ में आहे, तहरीक में आहे। क्रिएटिविटी हिन जो क्रिएटिविटी या तख़लीक़ हिन जो मज़हब आहे। हर अदीब जेको आहे उहो क्रिएटर आहे। ख़ालिक़ जंहिं सॼी काइनात तख़लीक़ कई आहे, उन ख़ालिक़ मालिक उन शुनास सां उनखे ख़राज तहसीन पेश कयूं था त हिन जी माना इहा आहे त असीं उन ख़ालिक़ सां ज़म था थियूं, उन ख़ालिक़ सां मिली था वञूं। का फ़ारसी शाइर चयो, शेख सादी जो चवणु आहे, चए थो त गिले ख़ुशबू दर हमाम रोज़े रसीदस दस्त महबूबे बदस्तम। हिकिड़े ॾींहुं मेट मिटी जे ज़माने में ईरानी अॼु बि शायदि विञंदा हूंदा। ईरान जी हिकिड़ी सकाफ़त आहे, उते बहितरीनु हमाम आहिनि, एॾा ख़ूबसूरत हमाम ठहियल हूंदा आहिनि जंहिंमें ज़ाले मुड़ुस विञंदा आहिनि। अॼु बि जेके दोस्त ईरान में विया हूंदा वींदड़ हूंदा उन्हें ख़बर हूंदी त जेको हमाम जो गुसल खाने जो जेको शानदार सकाफ़ती विरसो जेको ईरान वटि आहे, शायदि दुनिया में किथे न आहे। हर उहो माण्हू वञी करे उते विझी सघे थो जेको विझणु चाहे थो। ख़वातीन जा मर्दनि जा अलॻि अलॻि हमाम ठहियल आहिनि। 700 साल अॻु में शेख सदी जॾहिं हिकिड़े हमाम खाने में वञे थो, चए थो मां जॾहिं उते पहुतुसि हिकिड़ो मेट जेको उहो ख़ुशबूदार, तंहिं साबुण जो रवाजु कोन हो, सा हिकिड़ो ख़ुशबूदार मेट हो जेको मूंखे कंहिं महबूब पंहिंजे हथनि सां अची ॾींदो। शेख सदी तूं वेझी पियो हिन ख़ुशबूदार मेट सां वेझ। गिल चइबो आहे मिटीअ खे। गिले ख़ुशबू दर हमाम रोज़े माना हिकिड़े ॾींहुं हमाम में हिकिड़े ॾींहुं मां विझणु वियुसि त हिकिड़ो ख़ुशबूदार मेट मूंखे कंहिं महबूब ॾिनो। गिले ख़ुशबू दर हमाम रोज़े रसीदस दस्त महबूबे बदस्तम। हिकिड़े महबूब जे हथां मुंहिंजे हथ में उहो आयो। बदो गुफ़्तुम के मुश्की या अबीरी, उनखे चयमि त तूं मुश्क मां ठहियल आहीं या अंबर मां ठहियल आहीं, छाजो ठहियल आहीं? एॾी ख़ुशबूदार, एॾी तोमें सुराण किथां आई आहे? बदो गुफ़्तुम के मुश्की या अबीरी के अज़ बूए दिलावेज़े तो मस्तम। तुंहिंजी दिलि आवेज़ बू मूंखे मस्तु करे छॾियो आहे, मां मदहोश थी वियो आहियां। बे गुफ़्ता मन गिले नाचीज़ बूदम। चयईं त मां त हिकिड़ी ख़सीस मिटी हुयसि, मेट हुयसि, ख़ाक हुयसि। वलेकन सोबते गुल निशिस्तम, पर छाकाणि त हिकिड़े गुल सां मूंखे सोबत नसीब थी आहे। तुंहिंजे महबूब मूंखे गुलनि में विहारियो आहे ऐं गुलनि जे ॿूर में ऐं उन छट में हुबकार मूंखे विहारियो अथई, उन करे मां ख़ुशबूदार बणिजी वियो आहियां। तंहिं करे चवंदा आहिनि त सोबते साले तुरा साले कुनत, सोबते ताले तुरा ताले कुनत। साले माण्हू जी सोबत
साले बणाईंदी आहे। ख़ुशबूदार गुलनि जी सोबत मेट खे ख़ुशबूदार बणाए छॾियो ऐं ताले ऐं बदबख़्त माण्हू जी सोबत जेका आहे उनजो असरु इहो थींदो आहे त माण्हू बदबख़्ती क़बूलु कंदो आहे ऐं उनजा असर पवंदा आहिनि। बेशक अॼु यकीननि मां इहा दावा करे सघां थो जेकॾहिं असां कुझु पिरायो आहे या असां जेकॾहिं कुझु असांखे इहो सबक़ु मिलियो, कुझु किताब लिखियासीं ऐं कुझु असां तख़लीक़कारी कई, त इहा हिकिड़ी सोबत जेका आहे उहा बि का नसीब वारे खे मिलंदी आहे। ऐं सरवर नवाज़ बुघे उमिरि जे हिन हिसे में इन क़िस्म जी जोत जलाए असां लाइ हिकिड़ी राह हमवार कई आहे त माण्हू जो इल्मु, माण्हू जो फ़हम, उन जी का जमार न थींदी आहे। माण्हू आख़िरी दम ताईं कंहिं आख़िरी पल ताईं तख़लीक़ सां ऐं पंहिंजे जिदोजहद सां जेकॾहिं वफ़ादार रहे थो, जेकॾहिं उन सां निभाए थो, त असल में इहा ई ज़िंदगी आहे। हिकिड़ो माण्हू लख लहे थो जे हू सच चवे थो ऐं सरवर नवाज़ बुघियो उन्हनि माण्हुनि मंझि आहे जेके लख लड़ जो बेथुराए थो आहियां जंहिं जेको आहे त मूंखे मौक़ो ॾिनो ऐं वाहिद कांधड़े खे तमामु घणो जस हुजे जेको हिन क़िस्म जूं महफ़िलूं मचाईंदो रहे थो पियो ऐं दोस्तनि खे मान बि ॾिए थो पियो। इहो बज़्म रूह रिहान जो हिकिड़ो सिलसिलो जेको साईं अमीन सिद्धी साहिब खां शुरू थियो हो, उन सिलसिले खे जंहिं ख़ुशि असलूबीअ सां, जंहिं काराइते अंदाज़ में वाहिद कांधड़े जारी रखियो आहे, उनजे लाइ खेसि मुबारक। अॼु असां सभु गॾु थिया आहियूं साईं सरवर नवाज़ बुघियो साहिब जे जेको आहे त किताब कलंदर पाक जी सिंधीअ में शाइरी, उन किताब जे महूरत जे हवाले सां मूंखे 2-3 ॾींहं अॻु में वाहिद ॿुधायो हो त हीउ प्रोग्राम थियणो आहे। कल्ह बि जेको आहे त मूं ॾिठो दावतनामो बि, ऐं मुंहिंजो इरादो इहो ई हुयो त मां हिन ते के 2-4 सुफ़ा तफ़सीली लिखी सघंदुसि, लिखी वठंदुसि, छो त सरवर नवाज़ बुघे सां मुंहिंजी एतिरी का पुराणी शनासाई आहे कोन, पर उनजे बावजूदि जेको मूं ॾिठो आहे त उमिरि जे हिन हिसे में बि जिते हू 70+ आहे उते बि हू मुतहरिक नज़र अचे थो पियो। सरवर नवाज़ बुघियो फाउंडेशन जे तरफ़ां वक़्तु वक़्तु प्रोग्राम कराइणु, मां 2-3 महीना अॻु में हुन खाना बदोश में बि हिकिड़ो प्रोग्राम करायो हो, ऐं कुझु ॾींहं अॻु बि किथे जेको आहे त कोटड़ीअ जे ख़ुदा जी बस्तीअ में प्रोग्राम थियो हो, ऐं कल्ह न 3 ॾींहं बि जेको आहे त उनजी का गॾिजाणी हुई। उनखां पोइ सिंधी अदबी संगत में सरगर्म रहणु ऐं हर क़िस्म जी जेका बि अदबी सरगर्मी थिए थी पई उते साईं मौजूदु थो रहे। इहा हुनजी वॾ माण पाइप जी निशानी आहे ऐं मुतहरिक हुजण जी बि निशानी आहे। हुन पंहिंजो पाण खे जेको आहे त अदब जे दुनिया में जहिड़ी तरह सां सरगर्म रखियो आहे, इहो हुनजो ई जेको आहे त ॾांव ऐं वड़ आहे। बहरहाल इहे ॻाल्हियूं त पंहिंजे जाइ ते, मां वधीक जेका अहम ॻाल्हि आहे उन तरफ़ ईंदुसि त असां वटि हिते सिंध में हाणे जेके फ़ारसीअ जा शनासा माण्हू मौजूदु आहिनि उहे तमामु आङुरियुनि ते ॻण जेतिरा आहिनि, ऐं फ़ारसीअ में हिन वक़्तु बि तमामु वॾो मवादु मौजूदु आहे जेको सिंधीअ में ट्रांसलेट थियणु लाज़मी आहे। उन में तारीख़ बि आहे, वाक़ियात बि आहिनि, ॿिया माण्हुनि जूं बायोग्राफीज़ बि आहिनि ऐं शाइरी बि आहे। त उन हवाले सां सरवर नवाज़ बुघे साहिब ही तमामु वॾो हिकिड़ो अहम कमु कयो आहे। असां कलंदर शाहबाज़ जो नालो ॿुधो आहे, इहा बि ॼाण आहे त उहो शाइर, बुनियादी तौर ते हू शाइर हुयो। असां वटि इहा बदकिस्मती आहे त असांजे शाइरनि खे जेको आहे त बाद में उन्हनि जे जेको आहे त फ़ौतगीअ खां पोइ पीर करे दरगाह ठाहे असां जेको आहे त बासूं पिया बासींदा आहियूं, पर इहे बुनियादी तौर ते शाइर आहिनि। लतीफ़ ॾिसूं, सचल सरमस्त आहे, बुढल फ़क़ीर आहे, या जेको आहे मियो शाह इनायत आहे, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो, इहे सभु शाइर हुया। इन्हनि कॾहिं बि जेको आहे त इहा दावा कोन कई हुई त जेको आहे त असांखे पीर आहियूं, बुज़ुर्ग आहियूं, वली आहियूं, असांखे न्याव था ॾियूं पिया, माण्हुनि जूं मुरादूं था पुॼायूं। ईअं ई जेको आहे कलंदर शाहबाज़ बि हुयो। ऐं मूं जेको आहे त अॻ में बि ॾिठो किताब, पर कुझु त मां जॾहिं हाणे मूं शाइरीअ खे ॾिठो त मूंखे महसूसु थियो त कलंदर शाहबाज़ जी शाइरी बि सचल वांगुरु या बुले शाह
ऐं जेको आहे त बाबा फ़रीद वांगुरु तसौफ़ सां सॼी भरी पई आहे। तसौफ़ मौजूदु आहे ऐं उहो तसौफ़ जंहिंमें जेको आहे त माण्हूअ जी जेको आहे त माण्हूअ जे मान ऐं मर्तबे खे वाज़े कयो वियो आहे। इन क़िस्म जी शाइरी इन किताब में मौजूदु आहे। मां ज़रूरु पढ़ां, पर हाणे हिकिड़े हथ में माइक आहे, हिकिड़े में ही किताबु आहे, इन जे करे जेको आहे त पढ़ी कोन थो सघां पियो। बहरहाल कोशिशि कंदुसि त हिकिड़ो ग़ज़ल या ॿ चारि बंद ज़रूरु पढ़ां आख़िर में। ऐं सरवर नवाज़ बुघे जो कमाल इहो आहे त हुन फ़ारसी शाइरीअ खे मंज़ूम सिंधीअ में जेको आहे, सिंधीअ में जॾहिं तर्जुमो कयो आहे त उहो बि मंज़ूम ई आहे। न त असां वटि अक्सर करे जेके तर्जुमा शाइरी जा ॿियनि ॿोलियुनि में थियनि था पिया, उहे घणे भाङे मंज़ूम न हूंदा आहिनि। उहे उनजे जेको आहे त मफ़हूम खे वाज़े कंदा आहिनि। बहरहाल हीउ हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे जेको साईं सरवर नवाज़ बुघे साहिबु कयो आहे। उनखे जसो हुजे, मां तमामु घणियूं मुबारकूं थो हुनखे ॾियां पियो। ऐं हिन किताब जी जेतिरी पज़ीराई थियणु घुरिजे, मां सम्झां थो त ओतिरी हिन वक़्त ताईं न थी आहे। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू पंहिंजे लाइब्रेरीअ में जेका बि नंढड़ी उन्हनि जी लाइब्रेरी आहे उन में ही किताब ज़रूरु रखनि, त उन्हनि जी महिरबानी थींदी। जो मोहबतूं जेको उहो गुलनि जो हार खणी आयो आहे साईं सरवर नवाज़ खे गुलनि जा तोहफ़ा। ज़ुल्फ़कार हालार असांजो मोहबती दोस्त, मुला बख़्श मोहबती न आहे पर मोहबती दोस्त आहे ज़ुल्फ़कार हालार। साईं प्यार बि प्यार, साईं जी महिरबानी, साईं गुलनि जो हार पाराए रहियो आहे। महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी महिरबानी। हाणे असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा। नूर मोहम्मद साहिब चवंदासीं, नूर मोहम्मद आलाई पाण सुठा राइटर आहिनि, जॉइंट सेक्रेटरी साईं खे चवंदासीं मकानूं लिखी आया आहिनि, यकीन मकानूं ई पढ़णु घुरिजे तव्हांजी, जेको लिखी आया उहो पढ़णु घुरिजे। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेके दोस्त लिखी था न अॻु उन्हनि खे पढ़ाईंदो आहियां, छो जो मकाले जी अहमियत आहे। असां मकालनि खां नटाईंदासीं, टाइम ठीकु आहे, टाइम गुज़री वेंदो, पर जेको महिनत करे लिखे थो, जाचे थो, उनखे अहमियत ॾियणु घुरिजे। साईं गुरबंद साहिब था मकान पढ़ो। कलम जेॾा गरम हुआ ॾिस, कलम जेॾा गरम हुआ ॾिस, वरी ओॾा नरम थी विया, कलम ते कई करम थी विया। कलम अघ में अघामी विया, कलम ते कई करम थी विया। कलम खे क़ौम खां काटे कयूं कारा पना केॾा, कलम जे क़ौम सां गॾिया, कलम उन जा अलम थी विया। सभ खां पहिरीं साईं सरवर नवाज़ बुघियो साहिब, जिन जो इंतिहाई घणो शुक्रगुज़ार आहियां। साईं जे नाले समूरा दोस्त चवनि पिया, घणा दोस्त चवनि पिया त साईं संदन उस्ताद आहे, पर आऊं जेकॾहिं ईअं चवां त मुंहिंजे अदबी ऐं फ़िक्री पोहरे खे को रुख, को दग ऐं का मंज़िल, का शुरूआति अगरि ठही आहे त पोइ उहा साईं सरवर जे ई साए खां ठही आहे। साईं सरवर जे ई पासे में वेही हाणे ॿिन्ही ताज़ो कुझु महीना अॻे ऐं हिन अदब जे क़ाफ़िले में शामिलु थियो आहियां। तंहिं करे साईं सां मुंहिंजी जेका वाबस्तगी आहे उहा बनिस्बत उन्हनि दोस्तनि जे जेके हाणे तमामु घणा सीनियर थी विया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि साईं जो तालिबु आहियां, साईं वटि वेंदो आहियां, साईं खां सिखंदो आहियां ऐं साईं वटि जेका आहे शुरूआती तरबियत मुंहिंजी थिए थी अदबी हवाले सां। उन खां सवाइ साईं वाहिद कांदड़ो साहिबु ऐं बज़ में रूह रिहाइण वारनि जेको ही प्रोग्राम रखियो ऐं अहिड़ा प्रोग्राम हमेशह रखनि पिया हर हफ़्ते तक़रीबन, त इहा कोशिशि बि साराइण जहिड़ी आहे ऐं इनखे बि सुठनि लफ़्ज़नि में पेश कजे। छो त अॼुकल्ह जेके प्रोग्राम थियनि पिया उहे मुख़्तलिफ़ स्टेजनि तां जी थियनि पिया। बज़ में रूह रिहाइण जा प्रोग्राम उन्हनि खां घणा मुख़्तलिफ़ आहिनि, महज़ इल्मी, अदबी ऐं हिकिड़े क़िस्म जी तरबियत गाह वारा प्रोग्राम आहिनि। घणो वक़्तु कोन वठंदसि ऐं कोशिशि कंदसि त जेके साईं हुकुम कयो, साईं जे लाइ जेके ॿ टे लफ़्ज़ लिखिया हुआसीं उहे पेश कजनि।
पहिरीं ॻाल्हि त तर्जुमे बाबति अवाइल में इहो पे सम्झो वियो त इहो वॾो कमु नाहे, पर वक़्तु साबित कयो त तर्जुमो न रुगो वॾो कमु आहे पर हिकु तख़लीक़ी कमु बि आहे। मिर्ज़ा कलीच बेग साहब खां वठी मोहम्मद इब्राहिम जोये साहब ताईं ऐं उनखां सवाइ ॿियनि केतिरनि ई अकाबरनि जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि मां तर्जुमा कया, उन्हनि किताबनि जी हैसियत, अहमियत ऐं अफ़ादियत सिंधी अदब में बेइंतहा घणी आहे। जेसिताईं मंज़ूम तर्जुमे जो तालुक़ु आहे त सिंधी अदब में बेशुमार मंज़ूम तर्जुमा मौजूदु आहिनि। मंज़ूम तर्जुमे जी शुरूआति फ़ारसी ऐं अरबीअ मां सिंधीअ में थी, बल्कि इहे चवां त उन्हनि ॿिन्ही ॿोलियुनि जा तर्जुमा सभ खां अवल हिकु ई शाइर ऐं हिकु ई किताब में कया विया आहिनि त उहो सच आहे। उहो शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह आहे। उन में ताजुब जी ॻाल्हि नाहे, बिल्कुलु बि नाहे त लतीफ़ सरकार क़ुरान पाक जे पाक आयतनि जा शाइरी में तर्जुमा पेश कंदे, यानी शाइरी में क़ुरान पाक खे पेश कंदे ऐं ॿी सीट में उनजो तर्जुमो बि पेश कयो आहे, त इहो हिकिड़ो मंज़ूम तर्जुमे जी शुरूआति आहे। साॻी तरह फ़ारसी शाइरी मां बि साईं जिन मुर्शिद लतीफ़ सिटूं खणी वरी हेठि हुन जी आसान सिंधीअ में शाइरी जो तर्जुमा बि पेश कया आहिनि। त इहो बिना शक जे चई सघिजे थो त मंज़ूम तर्जुमे जी शुरूआति लतीफ़ सरकार कई। जेकॾहिं मुंहिंजे इल्म में नाहे, दोस्तनि खे ख़बर हुजे त लतीफ़ साईं खां अॻे या उन खां बि अॻाटे के शाइर अहिड़ा के मंज़ूम शाइर तर्जुमा कया आहिनि त उहे मुंहिंजी अञा ताईं ॼाण में न आहिनि। मुंहिंजा दोस्तो, जीअं त उहो असां सभु ॼाणूं था त मंज़ूम तर्जुमे जी खेतर में सभ खां आला ऐं उत्तम कमु मौलवी हाजी अहमद मल्लाह साहब जिन कयो आहे। क़ुरान पाक जो मंज़ूम तर्जुमो ॿियनि ॿोलियुनि में बि थियो आहे। उर्दू में त सवें शाइरनि अहिड़ी कोशिशि कई आहे, पर मौलवी हाजी अहमद मल्लाह जो कमु बेमिसाल, लासानी ऐं ग़ैर मामूली आहे। मौलवी साहब हैरत में त उन वक़्तु थो विझे जॾहिं रुगो बिस्मिल्लाह शरीफ़ जा बि केतिरा ई तर्जुमा पेश थो करे। ऐं कोशिशि कंदसि त मौलवी साहब जे उन कलाम पाक जा कुझु हिते पेश कयां। मिसाल तौरु बिस्मिल्लाह जी जेका आहे तर्जुमे में चए थो, अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾेई न पचारे मिड़ना महिरबान घणो। वरी ॿियो तर्जुमो बिस्मिल्लाह जो थो करे त अवल नाम अल्लाह जो ॾेहन जो ॾातार, अवल नाम अल्लाह जो ॾेहन जो ॾातार, ॾेई न पचारे पार मिड़नो महिरबान घणो। वरी टियों तर्जुमो थो करे, अवल नाम अल्लाह जो बरकत बेशुमार, ॾेहन जो ॾातार, सबा जो सुपरी। ऐं हाणे ही आहे मंज़ूम सिंधी शाइरी जो मौजो। क़ुरान पाक जी सूरत जेके पाण कुल वल्लाह चवंदा आहियूं, उन जो तर्जुमो, ही शाइरी, ही फ़िक्र, ही ॿोली, ही अंदाज़ तव्हां ॾिसिजो। चओ आहे हक़ इहो त अल्लाह आहे हिकिड़ो, चओ आहे हक़ इहो त अल्लाह आहे हिकिड़ो, अल्लाह बे एहतियाज जो, न कंहिं सां संग न सिहो, न ॼायई न ॼाओ, कोन्हे केड़ किहो, जंहिं जेॾो जंहिं जिहो हरगिज़ न आहे हिकिड़ो। ऐं ईअं अहिड़ा ॿिया केतिरा ई बहितरीनु कम थिया आहिनि। भगवंत गीता जो सिंधी में मंज़ूम तर्जुमो बि मौजूदु आहे। ऐं मोहतरम दोस्तो, साईं सरवर नवाज़ बुगियो साहब मुनी सदी संभरे थो। सिंधी अदब जी तरक़ी पसंद तहरीक जो ॼण त अखियुनि ॾिठो गवाह आहे। संदसि अदबी पोरियो पाण सभिनी खां कंहिं पर गुझो न आहे। संदसि ही किताब कलंदर शहबाज़ जी फ़ारसी शाइरी जो मंज़ूम तर्जुमो आहे। हिन खां अॻे कलंदर शहबाज़ जी ज़िंदगी, शख़्सियत, वॾाई, शिजरो, तारीख़ी हक़ीक़तूं ऐं रूहानी फैज़ बाबति मक़ालनि जी सूरत में साईं जे किताबनि में अहवाल मौजूदु आहे।
ऐं बेशक त साईं सरवर कलंदरी आहे, जे न रुगो कलंदर शहबाज़ जे फ़िकर खे सम्झो आहे पर आसान लफ़्ज़नि में सम्झायो बि आहे। ऐं सम्झां थो हिकु तख़लीकार जी हैसियत में साईं जो हीउ कमु इंतिहाई वॾो आहे। हिन किताब मां मुख़्तसिर खणूं था, आरफ़नि जे दरमियान राज़ हिकु ॼाणे वतम, आरफ़नि जे दरमियान राज़ हिकु ॼाणे वतम, हू मां ॿई पाण हुआसीं पाण खे परखे वतम। पाणी आ दरिया बि, पाणी आ दरिया बि, ऐं कतिरो हिकु पिणु पाणी आहे, कतिरो चए थो मां बि दरिया दरिया खे सोचे वरितमि। लतीफ़ चओ थो त ॾातार ऐं मङणी कोन वसीलो विच, साई ताल तंदन जी साई जो मोहबतूं जेको उहो गुलनि जो हार खणी आयो आहे साईं सरवर नवाज़ खे गुलनि जा तोहफ़ा। ज़ुल्फ़कार हालार असांजो मोहबती दोस्त, मुला बख़्श मोहबती न आहे पर मोहबती दोस्त आहे ज़ुल्फ़कार हालार। साईं प्यार बि प्यार, साईं जूं महिरबानी, साईं गुलनि जो हार पाराए रहियो आहे। महिरबानी साईं, महिरबानी महिरबानी महिरबानी। हाणे असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा। नूर मोहम्मद साहिब चवंदासीं, नूर मोहम्मद आलाई पाण सुठा राइटर आहिनि, जॉइंट सेक्रेटरी साईं खे चवंदासीं मकानूं लिखी आया आहिनि, यकीन मकानूं ई पढ़णु घुरिजे तव्हांजी, जेको लिखी आया उहो पढ़णु घुरिजे। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त जेके दोस्त लिखी ईंदा न अॻु उन्हनि खे पढ़ाईंदो आहियां, छो जो मकाले जी अहमियत आहे। असां मकालनि खां नटाईंदासीं, टाइम ठीकु आहे, टाइम गुज़री वेंदो, पर जेको महिनत करे लिखे थो, जाचे थो, उनखे अहमियत ॾियणु घुरिजे। साईं गुरबंद साहिब तां मकान पढ़ो वरी। कलम जेॾा गरम हुआ ॾिस, कलम जेॾा गरम हुआ ॾिस, वरी ओॾा नरम थी विया, कलम ते कई करम थी विया। कलम अघ में अघामी विया, कलम ते कई करम थी विया। कलम खे क़ौम खां काटे कयूं कारा पना केॾा, कलम जे क़ौम सां गॾिया, कलम उन जा अलम थी विया। सभ खां पहिरीं साईं सरवर नवाज़ बुगियो साहब, जिन जो इंतिहाई घणो शुक्रगुज़ार आहियां। साईं जे नाले समूरा दोस्त चवनि पिया, घणा दोस्त चवनि पिया त साईं संदन उस्ताद आहे, पर आऊं जेकॾहिं ईअं चवां त मुंहिंजे अदबी ऐं फ़िक्री पोहरे खे को रुख, को दग ऐं का मंज़िल, का शुरूआत अगरि ठही आहे त पोइ उहा साईं सरवर जे ई साए खां ठही आहे। साईं सरवर जे ई पासे में वेही हाणे ॿिन्ही ताज़ो कुझु महीना अॻे ऐं हिन अदब जे क़ाफ़िले में शामिलु थियो आहियां। तंहिं करे साईं सां मुंहिंजी जेका वाबस्तगी आहे उहा बनिस्बत उन्हनि दोस्तनि जे जेके हाणे तमामु घणा सीनियर थी विया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि साईं जो तालिबु आहियां, साईं वटि वेंदो आहियां, साईं खां सिखंदो आहियां ऐं साईं वटि जेका आहे शुरूआती तरबियत मुंहिंजी थिए थी अदबी हवाले सां। उन खां सवाइ साईं वाहिद कांदड़ो साहिबु ऐं बज़ में रूह रिहाइण वारनि जेको ही प्रोग्राम रखियो ऐं अहिड़ा प्रोग्राम हमेशह रखनि पिया हर हफ़्ते तक़रीबन, त इहा कोशिशि बि साराइण जहिड़ी आहे ऐं इन खे बि सुठनि लफ़्ज़नि में पेश कजे। छो त अॼुकल्ह जेके प्रोग्राम थियनि पिया उहे मुख़्तलिफ़ स्टेजनि तां जी थियनि पिया। बज़ में रूह रिहाइण जा प्रोग्राम उन्हनि खां घणा मुख़्तलिफ़ आहिनि, महज़ इल्मी, अदबी ऐं हिकिड़े क़िस्म जी तरबियत गाह वारा प्रोग्राम आहिनि। घणो वक़्तु कोन वठंदसि ऐं कोशिशि कंदसि त जेके साईं हुकुम कयो, साईं जे लाइ जेके ॿ टे लफ़्ज़ लिखिया हुआसीं उहे पेश कजनि। पहिरीं ॻाल्हि त तर्जुमे बाबति अवाइल में इहो पियो सम्झो वियो त इहो वॾो कमु न आहे, पर वक़्तु साबित कयो त तर्जुमो न रुगो वॾो कमु आहे पर हिकु तख़लीक़ी कमु बि आहे। मिर्ज़ा कलीच बेग साहब खां वठी मोहम्मद इब्राहिम जोये साहब ताईं ऐं उनखां सवाइ ॿियनि केतिरनि ई अकाबरनि जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि मां तर्जुमा कया, उन्हनि किताबनि जी हैसियत, अहमियत ऐं अफ़ादियत सिंधी अदब में बेइंतिहा घणी आहे। जेसिताईं मंज़ूम तर्जुमे जो तालुक़ु आहे
त सिंधी अदब में बेशुमार मंज़ूम तर्जमा मौजूदु आहिनि। मंज़ूम तर्जमे जी शुरूआत फ़ारसी ऐं अरबीअ मां सिंधीअ में थी। बल्कि ये चवां त उन्हनि ॿिन्ही ॿोलियुनि जा तर्जमा सभ खां अवल हिकु ई शाइर ऐं हिकु ई किताब में कया विया आहिनि त उहो सच आहे। उहो शाइर शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह आहे। उन में ताजुब जी ॻाल्हि नाहे, बिल्कुलु बि नाहे त लतीफ़ सरकार क़ुरान पाक जे पाक आयतनि जा शाइरी में तर्जमा पेश कंदे, यानी शाइरी में क़ुरान पाक के पेश कंदे ऐं ॿी सीट में उनजो तर्जमो भी पेश कयो आहे। त इहो हिकिड़ो मंज़ूम तर्जमे जी शुरूआत आहे। साॻी तरह फ़ारसी शाइरी मां बि साईं जिन मुर्शिद लतीफ़ सिटूं खणी वरी हेठि हुन जी आसान सिंधीअ में शाइरी जो तर्जमा भी पेश कया आहिनि। त इहो बिना शक जे चई सघिजे थो त मंज़ूम तर्जमे जी शुरूआत लतीफ़ सरकार कई। जेकॾहिं मुंहिंजे इल्म में नाहे, दोस्तनि खे ख़बर हुजे त लतीफ़ साईं खां अॻे या उन खां बि अॻाटे के शाइर अहिड़ा के मंज़ूम शाइर तर्जमा कया आहिनि त उहे मुंहिंजी अञा ताईं ॼाण में न आहिनि। मुंहिंजा दोस्तो, जीअं त उहो असां सभु ॼाणूं था त मंज़ूम तर्जमे जी खेतर में सभ खां आला ऐं उत्तम कमु मौलवी हाजी अहमद मल्लाह साहब जिन कयो आहे। क़ुरान पाक जो मंज़ूम तर्जमो ॿियनि ॿोलियुनि में बि थियो आहे। उर्दू में त सवें शाइरनि अहिड़ी कोशिशि कई आहे, पर मौलवी हाजी अहमद मल्लाह जो कमु बेमिसाल, लासानी ऐं ग़ैर मामूली आहे। मौलवी साहब हैरत में त उन वक़्तु थो विझे जॾहिं रुगो बिस्मिल्लाह शरीफ़ जा बि केतिरा ई तर्जमा पेश थो करे। ऐं कोशिशि कंदसि त मौलवी साहब जे उन कलाम पाक जा कुझु हिते पेश कयां। मिसाल तौर बिस्मिल्लाह जी जेका आहे तर्जमे में चए थो, अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे, ॾेई न पचारे मिड़ना महिरबान घणो। वरी ॿियो तर्जुमो बिस्मिल्लाह जो थो करे त अवल नाम अल्लाह जो ॾेहन जो ॾातार। अवल नाम अल्लाह जो ॾेहन जो ॾातार, ॾेई न पचारे पार मिड़नो महिरबान घणो। वरी टियों तर्जुमो थो करे, अवल नाम अल्लाह जो बरकत बेशुमार, ॾेहन जो ॾातार सबा जो सुपरी। ऐं हाणे ही आहे मंज़ूम सिंधी शाइरी जो मौजो। क़ुरान पाक जी सूरत जेके पाण कुल वल्लाह चवंदा आहियूं, उन जो तर्जमो, ही शाइरी, ही फ़िकर, ही ॿोली, ही अंदाज़ तव्हां ॾिसिजो। चओ आहे हक़ इहो त अल्लाह आहे हिकिड़ो। चओ आहे हक़ इहो त अल्लाह आहे हिकिड़ो। अल्लाह बे एहतियाज जो, न कंहिं सां संग न सिहो, न ॼायई न ॼाओ, कोन्हे केड़ किहो, जंहिं जेॾो जंहिं जिहो हरगिज़ न आहे हिकिड़ो। ऐं ईअं अहिड़ा ॿिया केतिरा ई बहितरीनु कम थिया आहिनि। भगवंत गीता जो सिंधी में मंज़ूम तर्जुमो भी मौजूदु आहे। ऐं मोहतरम दोस्तो, साईं सरवर नवाज़ बुगियो साहब मुनी सदी संभरे थो। सिंधी अदब जी तरक़ी पसंद तहरीक जो ॼण त अखियुनि ॾिठो गवाह आहे। संदसि अदबी पोरियो पाण सभिनी खां कंहिं पर गुझो न आहे। संदसि ही किताब कलंदर शहबाज़ जी फ़ारसी शाइरी जो मंज़ूम तर्जुमो आहे। हिन खां अॻे कलंदर शहबाज़ जी ज़िंदगी, शख़्सियत, वॾाई, शिजरो, तारीख़ी हक़ीक़तूं ऐं रूहानी फैज़ बाबति मक़ालनि जी सूरत में साईं जे किताबनि में अहवाल मौजूदु आहे। ऐं बेशक त साईं सरवर कलंदरी आहे, जे न रुगो कलंदर शहबाज़ जे फ़िकर के सम्झो आहे, पर आसान लफ़्ज़नि में सम्झायो बि आहे। ऐं सम्झां थो हिकु तख़लीकार जी हैसियत में साईं जो ही कमु इंतिहाई वॾो आहे। हिन किताब मां मुख़्तसिर खणूं था, आरफ़नि जे दरमियान राज़ हिकु ॼाणे वतम। आरफ़नि जे दरमियान राज़ हिकु ॼाणे वतम, हू मां ॿई पाण हुआसीं पाण खे परखे वतम। पाणी या दरिया बि
पाणी आ दरिया भी ऐं कतिरो हिकु पिण पाणी आ, कतिरो चए थो मां बि दरिया दरिया खे सोचे वरितमि। लतीफ़ चए थो त ॾातारे मङणी कोन वसीलो विच, साई ताल तंदन जी साई चारण चित, जे हिते जे हुत ॻाल्हि ॿिड़ो ई हिकिड़ी, फ़िकर जी हिकु जड़ाई। डिघो थी वेंदो, इन करे आउं इनखे इख़्तिसार सां पेश कयां पियो। हिकिड़ो अधु शेर आहे इन साईं जे किताब मां खणूं था। हिकु नूर जी ख़सलत ॾिसो, हिकु नूर जी ख़सलत ॾिसो, कॾहिं ख़ुदि आसमां कॾहिं ज़मीनी। हिकु नूर जी ख़सलत ॾिसो, कॾहिं ख़ुदि आसमां कॾहिं ज़मीनी, कॾहिं आ फ़रिश्तो कॾहिं आदमी, हर जाइ आ हिकु ई रोशनी। ऐं लतीफ़ जो वरी साॻियो ई फ़िकर, हिकु कुसर दर लख कौड़े कणस गिड़खियूं, जेॾांहुं करियां परख तेॾांहुं साहिब साम्हूं। आऊं हाणे ॻाल्हि खे मुख़्तसर इन लफ़्ज़नि ते कंदसि त साईं जो तालुक़ु कोटड़ी सां आहे। साईं जो समूरो जेको इल्मी हवाले सां, अदबी हवाले सां ऐं रहाइश पिणु कोटड़ी में आहे। साईं जा हज़ारे न तॾहिं बि सवें शागिर्द कोटड़ी में मौजूदु आहिनि। हिन वक़्तु सचल सरमस्त हिन वक़्तु जनाब कलंदर शहबाज़ जे हवाले सां जेके एवार्ड ॾिना वञनि था, इस मेले जे हवाले सां ऐं नथो सम्झां त उते इंसाफ़ थिए थो। ऐं सिंधी अदबी संगत तरफ़ां हिकु कारकुन जी हैसियत में या घुर थो कयां ऐं सिंधी अदबी संगत मर्कज़ खे बि चवां थो ऐं तमामु अहल कलम अहल दिलि दोस्तनि खे बि चवां थो त इहा घुर वरजाई वञे त हेल जॾहिं मेलो लॻे ऐं जॾहिं कलंदर अवार्ड ॾिनो वञे त उहो साईं लहिणे थो ऐं साईं जो हक़ु आहे ऐं इहा सिंधी अदब ऐं इल्मु वारनि जी डिमांड हुजणु खपे। सरकारी कामोरा पुलिस ऑफिसरनि खे, नंढनि नंढनि माण्हुनि खे ऐं ॿियनि अहिड़नि नवाज़िल माण्हुनि खे चोपड़ियूं छपाईंदड़ माण्हुनि खे ॾियनि था। हीउ हेॾो वॾो पोरियो आहे, हीउ हेॾो वॾो कमु आहे, इन जो हक़ु आहे, इहा असां सभिनी जी अज़मत आहे जेके साईं सां गॾु रहूं पिया। हाणे आख़िर में साईं जे लाइ मूं वटि लफ़्ज़ न आहिनि। साईं सां रोज़ु सुबुह शाम मुलाक़ातूं आहिनि, साईं खां ई सिखूं था। पर हाणे साईं जे लाइ इहो ई चवां थो त लतीफ़ साईं चयो आहे त ककर मंझि कपार झुड़ नैणऊं न लहे, तेढ़ा मुंहिंजा सुपरी चेड़ी मेघ मलार, खण अखियूं खिल यार वञनि सूर सदा करे। तव्हां सभिनी जी महिरबानी। अॼोकी महफ़िल जा सदर साईं डॉक्टर आलमाणी साहब, किताब जा मरतब साईं बुघियो साहब ऐं स्टेज ते वेठल अकाबरीन साईं वाहिद कांधड़ो साहब ऐं सुञाण साथियो, शल सुखिया रहो। साईं सरवर नवाज़ साहब जेको मुने डज़न खनि किताबनि जो ख़ालिक़ आहे, हिन वॾो कमाल जो कमु कयो आहे। हिन जो पोरियो जेको आहे उहो तारीख़ी आहे, छाकाणि त सिंध में इन हवाले सां जेके बि इदारा आहिनि जिन ते करोड़नि रुपया सालनि में ख़र्चु थिए थो, उन्हनि बि एतिरो कमु न कयो आहे जेतिरो साईं ई सरअंजाम ॾिनो आहे कमु। फ़ारसी में मां सिंधीअ में तर्जुमो करणो हिकिड़ो वॾो कमाल जो कमु आहे। कंहिं ज़माने में साईं नियाज़ हमायूनी साहिबु मशहूरु आहे, पोइ वॾो ख़ाल पइजी वियो, छाकाणि त तर्जुमो करणो का मामूली ॻाल्हि कोन्हे, उहो हिकिड़ो फ़न आहे, उन लाइ हिकिड़ो टेक्निक तरीक़ो आहे ऐं इहा मामूली ॻाल्हि कोन्हे। साईं उन लाइ जेको नूर नचोड़ियो आहे उहा उनखे ख़बर हूंदी, ॿियो अलाह खे ख़बर हूंदी जेका हिन तकलीफ़ सठी आहे। कलंदर शहबाज़ ते हुन जेको तर्जुमो कयो आहे उहो वॾो सभिनी असां सिंधियुनि ते अहसान आहे, अहसान अज़ीम आहे हुन जेको कयो आहे। कलंदर शहबाज़ सूफ़ी बुज़ुर्ग हुया, न रुगो बुज़ुर्ग हुया पर पाण वॾा शाइर ऐं इनक़लाबी माण्हू बि हुया। छाकाणि त पाण जॾहिं सेवण में तशरीफ़ फरमा थिया उन वक़्तु जेका अफ़रा तफ़री वारो दौरु हुयो, राजा चरबट राजा जी हुकूमत हुई, जंहिं वटि टके खाजा टके पीजा वारो निज़ाम हुयो। पाण उन निज़ाम खे, उन हुकूमत खे उल्टो कयमि
त उन मां साबित थियो त पाण वॾा इनकलाबी हुआ। कलंदर शाहबाज़ सिंध में अक़ीदत उनजी तमामु घणी आहे, असां सभु उनजा अक़ीदतमंद आहियूं। ऐं असां वटि इहो मशहूरु आहे त हलो हलो महफ़िल कलंदर, समूरा गॾु थियो दरबार कलंदर। त सिंध खां सवाइ पाकिस्तान ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि उनजा वॾा अक़ीदतमंद रहनि था। उन जी जेका शेर व शाइरी आहे ज़्यादातर पारसी में हुई ऐं असां उन खां एतिरो जेको आहे सो मालूमात असां वटि कोन हुई। साईं असांखे वॾी मालूमात ॾिनी आहे ऐं असांखे इहो नॉलेज मिलियो आहे त पाण कलंदर शाहबाज़ जी छाते जेको आहे सो शेर व शाइरी आहे। असां हुनखे रुॻो वली ऐं फ़क़ीर सम्झंदा हुआसीं, पर हुन जेको तर्जुमो कयो आहे उन मां ज़ाहिर थियो त पाण वॾा इनकलाबी हुआ, पाण जेको आहे सो वॾा मुफ़क़िर हुआ। साईं जो किताबु जेको तर्जुमो थियो आहे मां अॼु ॾिठो आहे, मां हुनखे पढ़ंदुसि ऐं कंहिं ॿी महफ़िल में उन ते ॻाल्हाईंदुसि। तव्हांजी वॾी महिरबानी। जो कमु रुॻो महिनत नथो घुरे, पर जुमलनि ऐं लफ़्ज़नि जी दुरुस्त तर्जुमानी ॿी ॿोलीअ जी महारत बि घुरे थो, पर मंज़ूम तर्जुमो उन खां बि वधीक ध्यानु, वक़्तु ऐं ॿियनि ॿोलियुनि में शाइरीअ जे इदराक, फ़हम, सही माना ऐं फ़नी फ़िक्री इम्तिज़ाज जो घुरिजाऊ आहे। अॼु असां हिते सीनियर शाइर ऐं अदीब सरवर नवाज़ बुघे जे किताब कलंदर पाक जी सिंधीअ में शाइरीअ जे पधिराईअ जे मौक़े ते गॾु थिया आहियूं। साईं सरवर नवाज़ बुघियो इल्मु, अदब, राग ऐं वकालत जे हवाले सां सिंध ऐं हिंद में सुञाणप रखे थो। पाकिस्तान तोड़े परॾे में रहंदड़ सिंधी हिकु क़ाबिल उस्ताद, पुख़्ते शाइर, राग जे ॼाणू, रिटायरमेंट खां पोइ क़ानूनी पेशे जे हवाले सां खेसि सुञाणनि था। हू अदबी प्रोग्राम कराइण जे हवाले सां बि हिकु सुठे प्रोग्राम ऑर्गेनाइज़र तौरु सुञातो वञे थो। शुरूआति में उस्ताद बुखारी जे नाले सां अदबी तंज़ीम ऐं हाणे पाण सरवर नवाज़ बुघियो फाउंडेशन जे प्लेटफार्म तां अदबी प्रोग्राम हर हफ़्ते गॾिजाणियूं कंदो आहे। उन सां गॾोगॾु संदसि असुलु ऐं पुराणो तालुक़ु सिंधी अदबी संगत सां रहियो आहे ऐं हू कोटड़ी शाख जो सेक्रेटरी बि रही चुको आहे। हिन वॾी उमिरि में बि पंहिंजो जज़्बो जवान रखियो आहे। हू इंतिहाई दिलजोईअ सां अदबी संगत जे गॾिजाणियुनि, मुशाइरनि ऐं प्रोग्रामनि में ईंदो रहे थो। बज़्म रूह रियाण बि संदसि रूह में रचियल आहे। हू साईं हमीद सिंधीअ वारे दौर खां वठी अॼु सूधो बज़्म रूह रियाण खे पंहिंजी जमायत सम्झी ईंदो रहे थो। संदसि हिन किताब में मंज़ूम शाइरीअ जा त कई गोहर शामिल आहिनि, पर उन्हनि खां अॻु में तव्हां ऐं असांखे हज़रत कलंदर शाहबाज़ जे बारे में ॼाण ॾियणु ज़रूरी सम्झो अथसि ऐं पोइ संदसि फ़ारसी शाइरीअ जो सिंधीअ में मंज़ूम तर्जुमो कयो अथसि, जेको फ़नी रचाव सां जुड़ियल आहे। जंहिं मां के तमामु थोरा मिसाल ॾेई आउं पंहिंजे मज़मून खे ख़तमु कंदुसि। जीअं त बिन जमाल दोस्त ॾिसणु ॿिए खे हराम, हुन अॻियां ॿिए खे ॾिसणु सो कार न आहे। हर बाग़ में तुंहिंजो जलवो आहे, गुलताब में तुंहिंजो जलवो आहे, दीदार में तुंहिंजो जलवो आहे, हक़ हाज़िर आहे, हक़ ॾिसे पियो। गुफ़्तगू मर्दन संदो ऐं आशिकनि सां गॾिजी वे, ज़ाहिर बि ॾिस बातिन बि ॾिस, हाज़िर व नाज़िर ख़ुदा। उस्मान कहिड़ी निंड में आई, दोस्तनि खां अहवाल त वठि, केॾी निंड असांखे जो यार वक़्तु बचियो ई न आहे। ॾींहुं राति ख़्यालु तुंहिंजो हैरान थी वियो हा, अहिड़ी हालत ज़ार ते परेशान थी वियो हा। कयल गुनाहनि जी ख़ुदा खां माफ़ी वठि ऐं आईंदा गुनाहनि खां बच, गाफ़िल ईमान न थी। डेॾारी छो थो दोज़ख खां, अड़े ज़ाहिद उशाकनि खे, वीस दोज़ख सबब जे इश्क त मुंहिंजो त मंझि ॾियणु नार नचां थो मां। अहिड़ा केतिरा ई आसान सिंधी ॿोलीअ में कलंदर शहबाज़ जा अशार
मंज़ूम तर्जुमे जी सूरत में हिन किताब में मौजूदु आहिनि। कलंदर साईं सेवाणी जंहिंजे हुज़ूर सभई सिकायल सिंध ऐं पंजाब बलोचिस्तान सरहद ऐं परॾेह मां ईंदड़ पांजीअड़ा उन ॻाल्हि जा गवाह आहिनि त मस्त कलंदर न रुॻो हिकु रूहानी बुज़ुर्ग हो पर पंहिंजे इल्मु ॼाण ऐं शाइरीअ वसीले इश्क जे मिजाज़ी ऐं हक़ीक़ी कैफ़ियतुनि जी जे इज़हारण में कमाल जो फ़न ॼाणंदड़ हिकु सूफ़ी शाइर बि हो। साईं सरवर नवाज़ सदर शाइरीअ खे मंज़ूम सिंधीअ में तर्जुमे जो सुहिणो वेस पाराए सिंधियुनि ऐं शाइरी जे पढ़ंदड़नि ते वॾो थोरो कयो आहे। महिरबानी। बुज़ुर्गो दोस्तो साथियो, लतीफ़ साईं फरमायो, हबीब ने कार मंझा महर सॾु कयो, सो मूं सभु ॼमार ओरण उहो ई थियो। तव्हां जंहिं महर सां मूंखे सॾु कयो आहे, हीउ सॾु मूंखे हमेशह यादि रहंदो। तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, न रुॻो तव्हांजूं महिरबानियूं पर इंजीनियर हाजी रहमतुल्लाह सान साहिब जी बि महिरबानी मञा थो, जंहिं असांखे प्रोग्राम करण जे लाइ हीउ हाल ॾिनो। ऐं मां निमाणी गुज़ारिश कंदुसि वाहिद कांदड़े साहिब खे त जॾहिं बि उहो अदबी तारीख़ लिखे त उन में हिन ॿिनि इदारनि जो ज़िक्र ज़रूरु लिखे। हिकिड़ो हर हफ़्ते ते दानियाल किताब घर में गॾिजाणी कयूं था ऐं ॿियो वॾो फंक्शन हिते कयूं था। हिननि ॿिन्ही जॻहियुनि खे अदबी तारीख़ में ज़रूरु जॻह ॾिए। दोस्तो साथियो, कलंदरलाल शहबाज़ सां मुंहिंजी अक़ीदत नंढपण खां हुई। मां जॾहिं चौथे पंजे दर्जे सिंधी में पढ़ां थो त बाबा साईं मूंखे मेले ते वठी वेंदो हो ऐं असां टई धमालूं ॿिनि काफ़ियुनि ते रहंदा हुआसीं। हिकिड़ो साईं गुलमन शाह जी काफ़ी, ॿियो साईं गंबल शाह जी काफ़ी। उते वॾा वॾा गवैया राग ॻाईंदा हुआ, उन्हनि खे ॿुधंदा हुआसीं ऐं जीअं वॾा वेही ॿुधंदा हुआ तीअं मां बि तवजो सां ॿुधंदो हुउसि। थी सघे थो हुनजो को असरु थियो हुजे, पर जॾहिं ॿाराणी उमिरि खां वॾा थियासीं तॾहिं शाइरी कईसीं ऐं उहा शाइरी कलंदरलाल शहबाज़ जे अदबी कॉन्फ्रेंस में पढ़ंदा रहियासीं। मूं मकालो लिखियो, मूंखे शौक़ु थियो त मां इहो कलंदरलाल शहबाज़ जी स्टेज ते पढ़ां, पर काज़ी साहिबु, दादू वारे काज़ी साहिब जो नालो छा हो जेको प्रोग्राम हलाईंदो हो? हा, बहरहाल काज़ी साहिबु हूंदो जेको प्रोग्राम हलाईंदो हो, ताज सराई साहिबु, ताज सराई जी जी। त उनखे मूं लिखियो त साईं मूंखे दावत ॾियो, कलंदरलाल शहबाज़ मुंहिंजो मुर्शिद आहे ऐं मां अचां मकालो पढ़ां। मूंखे चईं त कलंदरलाल शहबाज़ सभिनी जो आहे, पोइ असां कंहिंखे दावत ॾियूं। बहरहाल दावतूं पोइ मिलियूं, मकाला पढ़ियासीं, शाइरी पढ़ीसीं। हिकिड़े दफ़े मां जॾहिं वेंदो आहियां त अॻी रो में वञी वेंदो आहियां। उनजे लाइ कॾहिं कॾहिं मूंखे मानी छॾणी पवंदी आहे, चांहि बि छॾणी पवंदी आहे, सभिनी खां अॻे अचे ऐं अॻी सीट वाला वेही रहंदो आहे। 2-3 सालनि जी ॻाल्हि आहे, माना को 6-7 साल खनि थींदा। मुंहिंजे भरिसां हिकिड़ो माण्हू वेठो हो जेको कराची जे कंहिं प्राइवेट यूनिवर्सिटी में हो। उनखे सॾु थियो, उन मकालो पढ़ियो। मूं जॾहिं मकालो पढ़ी हेठि लही आयो त उन अलाए कहिड़ियूं ख़बरूं कयूं, कलंदर जो ज़िक्र ई कोन हो। सो मूंसां ॿियो को दोस्त वेठो, शायदि तारक इमाम जूणे साहिबु वेठो या को ॿियो हो। मूं उनखे चयो त यार हिनखे त ख़बर ई कोन्हे कलंदर जी, हिन छा पढ़ियो आहे। सो जेॾी महिल अची वेठो, मूं चयोमांसि, मूंसां तव्हांखे कलंदर जी ख़बर कोन्हे, छा ॻाल्हाए आयो हो? इन जा तव्हां 25-30 हज़ार रुपया वठंदव, कलंदर जे बारे में तव्हांखे ॼाण ई कोन्हे। चई पोइ छा कयां? मूं चयो ॿाहिरि फलाणा किताब पिया थी, उहे पढ़ त ख़बर पवी कलंदर छा आहे। सो ख़बर, अच्छा के वरी उते कॉन्फ्रेंस में कलंदर खे शाइर कोन मञनि, के कुझु चवनि, के कुझु चवनि। मूं चयो हीअ त किसो ई उबतो लॻो पियो आहे, हाणे मूंखे कुझु करणु घुरिजे। पोइ मूं कलंदरलाल शहबाज़ जी शाइरी गॾु करणु शुरू कई। हिकिड़ो किताबु मिलियो, पोइ वरी बशीर सी ताईं दादू में रहंदो, उनखे चयमि मूं साईं कलंदरलाल शहबाज़ जी शाइरी जो हिकिड़ो किताबु मूं हथु कयो आहे, को ॿियो बि आहे छा? चई ॿियो मूं वटि आहे। मूं चयो इहे महिरबानी करे फोटोस्टेट करे मोकिल। उन करे मोकिलियो। पोइ ॿिया हथु कयमि किताब, 4 किताब पंहिंजे टेबल ते रखियमि ऐं कुझु शाइरनि जी उर्दू में तर्जुमो हो, कलंदर पाक जे फ़ारसी शाइर जो उर्दू में हो, कुझु जो सिंधी में हो। पोइ लुग़तूं खयूं में सभु किताब खयुमि ऐं मूं चयो त हाणे मां कलंदरलाल शहबाज़ जी शाइरी गॾु करे पोइ हुनजो सिंधी शाइरी में तर्जुमो थो कयां। जॾहिं किताब सभु गॾु कयमि
ऐं बिस्मिल्लाह क़याम लिखण जी त कलम हले ई न। अरे मूं चयो हे भेण छा थियो, मां पंहिंजे पर में वॾो कमु थो कयां ऐं कलम ई नथो हले। रखे छॾियुमि, सोचियुमि त छा ॻाल्हि आहे। पोइ मूंखे दिमाग़ु चयो तूं कलंदर लाल शहबाज़ खां इजाज़त वठि न, उनजे फ़िक्र ते तूं अलाए पहुची सघीं अलाए न, हू त आला फ़िक्र आहे ऐं तूं एतिरो मुतालियो नथो रखीं। हू मुजतहिद आहे ऐं हुनजो जेको बोदलो बहार हो उहो मुजतहिद हो। हुनजा जेके साथी आहे सभु वॾा आलिम हुआ। तूं उनखे न पहुची सघीं फ़िक्र खे। पोइ मूं 2-3 ॼाणा रोई ऐं इजाज़त वरिती। पोइ मूंखे इजाज़त मिली, मां लिखणु शुरू कयो। 22 नंबर ते हिकिड़ो को गज़ल आहे, उहो उन जी पहिरीं सिट आहे त ता तव्हांनी ता तव्हांनी ता तव्हां। मूं इन खां अॻु में 2-3 गज़ल मंज़ूम करे वरिता सिंधी में। जेॾी महिल इन ते आयसि त मूं चयो हीअ वरी कहिड़ी शाइरी आहे, मूंखां लफ़्ज़ निकिरी आहे, नंढिड़ो वज़न हो न। अबा 2-2.5 साल मूंखां कलम न हली। पोइ हुन खां पुछां हिकिड़ो मौली साहिब हो, हुन खां पुछियुमि हे कमु पियो थो कयां, 2-2.5 साल थी विया न, कलम नथो हले, मूं ग़लती हीअ कई आहे। चई पोइ कलंदर लाल शहबाज़ खां माफ़ी वठि। वरी जॾहिं उहा माफ़ी वरितमि, वरी उहो कलम हलणु शुरू कयो। ऐं उन में ईअं आहे त कॾहिं कॾहिं अहिड़ो फ़िक्रु ॾुखियो जो 14 ॾींहं बि मूंखे हिकिड़े गज़ल खे मंज़ूम करण में लॻा। कॾहिं 3 लॻा, 2 ॾींहं लॻा, 4 ॾींहं लॻा, पर 14 ॾींहं बि लॻा। कॾहिं त वरी कलाक में हिकिड़ो को गज़ल मंज़ूम थियो वञे। सो मूं जेतिरो सम्झो त जेतिरो सवलो कमु आहे एतिरो ई कमु ई ॾुखियो थियो। ऐं पोइ मां मथे खे हथ ॾेई वियुसि त जेकॾहिं एतिरो सवलो कमु हुजे हा त पोइ जेकर ॿिया कोन कंदा, फारसी जा खोड़ ॼाणू वेठा आहिनि। ऐं हुननि माण्हुनि जंहिं डप खां तर्जुमो न पे कयो, उहे 4-5 हिकिड़ा बंद हुआ, उहे मूं बि कोन कया आहिनि। हुननि खे डप हो, उहो डप में मूं बि छॾे ॾिना आहिनि। पर हाणे को न को मुजाहिद उन्हनि जो बि करे वेंदो। ऐं हिन किताब में मूं कलंदर पाक जे हमद जो तर्जुमो कयो आहे, नात जो कयो आहे, मनक़बत जो कयो आहे, ऐं रुबाई जो कयो आहे, ऐं मसनवी जो कयो आहे। मसनवी में बि कुझु बंद मूंखां रहिया आहिनि ऐं मनक़बत में बि कुझु बंद रहिया आहिनि। उहे केरु न केरु कंदो। सो हिकिड़ा मुसलसिल 6-7 साल लॻा। ऐं मूं चयो त जेको पंहिंजे दिलि सां वचन कयो अथई उनखे तूं पूरो ज़रूरु कर। ऐं कलंदर लाल शहबाज़ जॾहिं सॼी दुनिया छॾे ऐं अचे सिंध खे थो वसाए त असां सिंधी माण्हू त उनजी का ख़िदमत कयूं न। ऐं पोइ मूं ख़िदमत इहा कई त हुनजे फ़ारसी शाइरी खे सिंधी जेको आहे सो शाइरी में आंदो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे यादि आई, कंहिं दोस्त चयो आहे त उहा तव्हांखे ॿुधाईंदो हलां, विसरी न वञे त मूं वटि मरियम गार्डन कोटड़ी में हर जुमे ते शाम जो 4:30 बजे गॾिजाणी थींदी आहे। तव्हां महिरबानी करे उते अचो, असां सां शरीक अचे थियो। हिते संजीव संघ जी गॾिजाणी न हुजे त ओॾे हलिया अचो, जेकॾहिं हिते हुजे त भली न हुजो, पोइ वरी असां ॿियनि दोस्तनि खे सॾींदासीं। इहा बि तव्हांखे दावत ॾियणी हुई। ऐं मां थोराइतो न रुॻो इंजीनियर हाजी सान साहिब जो आहियां, पर साईं जो बि आहियां। डॉक्टर अनवर अली आलमानी साहिब जो पाण फ़ोन करे पुछे थो त प्रोग्राम कॾहिं आहे ऐं इन में मां अचां त मां संदसि जो थोराइतो आहियां। नालो मूं साईं जो ॿुधो, पर ॾिठो अॼु साईं खे या अॻु में किथे परे खां ॾिठो हुजे। असांजो एजाज़ तुनियो साहिबु, उनजी महिरबानी पहिरियों दफ़ो वाक़ई आयो आहे। ऐं सलीम चाना साहिबु सदाईं बहितरीनु जेको आहे सो लिखत खणी ईंदो आहे, उनजो बि थोराइतो आहियां। हेॾां हीउ जेको नूर मोहम्मद आराई साहिबु आहे, इहो गज़ल जो हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे, तमामु सुठो शाइर आहे। कॾहिं को मुशाइरो थियो त हिन जो नज़्म तव्हांखे ॿुधाईंदासीं, उनजी महिरबानी। साईं अयाज़ साहिबु पंहिंजी बि असांखे जाइ ॾेई छॾी आहे प्रोग्रामनि जे लाइ, ऐं हुनजी महिरबानी जो हुन असांजे प्रोग्राम में अचे तमामु सुठो ॻाल्हायो आहे। उनखां पोइ हिकिड़ो असांजो दोस्त आहे जेको सदर हुयो, ग़ुलाम मुस्तफ़ा नालो सबास, हा न साईं? हा, साईं वेठो आहे। साईं ॾाढो सुठो ॻाल्हायो। ऐं साईं वारनि जो हिकिड़ो प्रोग्राम आहे 21 नवंबर ते मोरे में, अलाए साईं खे ख़बर आहे अलाए कोन्हे, मां त वेंदुसि, साईं बि हुते अचे सदन आहे उहो जेको आहे सो प्रोग्राम। ऐं प्रोफेसर अब्दुरहमान साहिबु तमामु हिकिड़े वॾे इल्म वारो माण्हू आहे। ही बि वॾे इल्म वारो माण्हू नूर मोहम्मद, पर हे ॿई वरी मुंहिंजी ॻाल्हि करे विया आहिनि। हक़ीक़त में त हिननि जे ज़हन में, दिलि में, दिमाग़ में वॾो इल्मु आहे। रुॻो हुननि खे सॼे वठी थो अचां त बाबा पंहिंजो फ़िक्र पेश कयो। ऐं असांजो तारिक इमाम जूणी साहिबु आयो, इहो ॿोरड़ी हो, सुबुह जो सवेर हलियो आहे, हिते पहुतो आहे ऐं पंहिंजो पेपर पढ़ी हलियो वियो आहे, कीअं थियो आहे। ऐं ॿिया सभु असांजा दोस्त, सभिनी जो मां निहायती अहसानमंद आहियां, थोराइतो आहियां जो तव्हां हिन में शिरकत कई।
हीअ असां मूवी घुराई आहे, हीअ मूवी इंशा ताला असीं कंप्यूटर ते रखंदासीं ऐं हीअ यादि सदियुनि ताईं दाइमी क़ाइमु रहंदी। ॿ टे दोस्त ॾाढी सुठी ॻाल्हि करे आहिनि, जीअं अज़ीज़ भट्टी साहिबु हिकिड़ी ॻाल्हि कई त हीअ हाणे त असां किताब पढ़ंदासीं पर असांखां पोइ जेके नसुल ईंदा उहे बि किताब पढ़ंदा। ऐं अहिड़ियूं ॿ टिनि दोस्तनि ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं जेके मूंखे दिलि सां लॻियूं। नूर मोहम्मद आराई साहिबु चयो त कलंदर जो एवॉर्ड साईं खे मिलणु घुरिजे। कलंदर जो एवॉर्ड हिकिड़े इश्क़ीअ शेर ते मिलंदो आहे। मूंखे ख़बर आहे त हिकिड़े माण्हू खे इश्क़ीअ ग़ज़ल ते मिलियो हो कलंदर लाल शहबाज़ जो एवॉर्ड। मूं हुनखे चयो भाई इहो त ॾेखार त ॾिसां, हुन मूंखे ॾिनो ई कोन। जॾहिं हिकिड़े इश्क़ीअ शेर ते मिली सघे थो त कलंदर लाल शहबाज़ जे हेतिरे पहुचे ते मिलणु घुरिजे। पर जे नथो मिले त बि ख़ैरु आहे, पर जे नथो मिले त बि ख़ैरु आहे, उहा हुननि जी मर्ज़ी आहे। असां पंहिंजो कलंदर लाल शहबाज़ जी ख़िदमत में पंहिंजो पोरियो हाज़िर कयो, हाणे जंहिंखे जेको खपे सो करे। ऐं आख़िर में अव्हां जा वॾा एहसान, महिरबानी। दिलदार आलम सबा बात करी। असां अदीब शाइर हिकिड़े क़ौमुनि जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ हूंदा आहिनि। उहे क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि जेके पंहिंजे शाइरनि अदीबनि जी इज़त कंदियूं आहिनि। हिकिड़े दफ़े साईं अली बिरोही खे मूं ॻाल्हि ॿुधाई त चए उहो बादशाह जेको फ़क़ीरी में अची वञे, उहो अमीर जेको ग़रीबी में अची वञे, उहो अदीब ऐं शाइर जेका ॻाल्हि पंहिंजी क़ौम खे ॿुधाए अगरि उनजी क़ौम न सम्झे त उन ते बि रहम कयो वञे। साईं वॾो बुज़ुर्ग हो, पर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाइनि पाण डायरी में लिखियईं इहा ॻाल्हि त अदीब ऐं शाइर वॾी ॻाल्हि आहे। ऐं साईं सर नवाज़ बुघे साहिबु जिन जो शुक्रगुज़ार आहियां, हिन जेको कमु कयो आहे। छाकाणि त असांजी अॻे मुलाक़ात न थी सघे थो ऐं तंज़ीमनि में रहियो आहियां, परे खां ॾिठो हूंदोसि, पर जॾहिं खां मूं वरी तइलीमी इदारा क़ाइमु कया त पोइ पाण खे महदूद करे छॾियमि टन मोहम्मद ख़ान ताईं। त इहा वॾी ॻाल्हि आहे। नबी करीम चयो त आऊं उस्ताद करे टीचर करे दुनिया में मोकिलियो वियो आहियां। मूंखे इहा वॾी ख़ुशी थी त साईं उन्ही जेको आहे प्रोफेशन सां तालुक़ु रखनि था। उस्ताद वॾी ॻाल्हि आहे ऐं इहे ई आहिनि। ॿुधो अथऊं त जेको माण्हू इंसान खे उस्ताद ई जेको आहे, छो चवंदा हिकिड़े कंहिं ज़मीन ते फिटो कनि था, पर इहो उस्ताद आहे जेको शागिर्द खे इल्म सां नवाज़े आसमान ते पहुचाए थो। त साईं वॾो कमु कयो आहे। छाकाणि त असांजे सिंध केतिरनि दौरनि मां गुज़री आहे। हिकिड़ो वक़्तु हो त असांजे जेको आहे सो क़ौमी ज़बान फ़ारसी हुई। असां आम इहो चयो वेंदो त जो फ़ारसी पढ़सी थो घोड़े चढ़सी। त अहिड़े दौर में छाकाणि त तारीख़ तमामु ज़ालिम थींदी आहे ऐं तारीख़ चंद माण्हू जेके लिखंदा न त हमेशह जेके बादशाह या जेके हुक्मरान हूंदा आहिनि पंहिंजे तारीफ़ में जेके आहिनि से लिखाईंदा आहिनि। सिंध सां वॾो ज़ुल्म थियो आहे, असांजी तारीख़ ख़तमु कई वई आहे। लतीफ़ भाई चया थधी कान्हे वेल वेहण जी। इहो सिंधी को हा मतां थिए हूंदा पे न लही पिरी जो। ॿियो बैत अथसि भाङा थींदी सोणी मिणंदा मछ हज़ार। अॼु असांजी सिंध मच्छनि जे घेरे में आहे। असांजी क़ौम त फ़र्क़ में वेराई पई आहे। त स्कूल में ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि त जे क़ौम में माउ धीउ सां न ठहे, भाउ पुट सां न ठहे, पाड़े वारो पाड़े सिरी सां न ठहे, असां उते पंहिंजा हक़ कीअं वठी सघंदासीं। जॾहिं की वक़्त जे पैगम्बरनि दुआ घुरी आहे कि अलाह पाक असांजी क़ौम ते अज़ाब न ला। तमामु रफ़ी हूंदा पंहिंजी क़ौम जी भलाई चाहींदा हुआ, पर अलाह पाक अगरि तूं
को अज़ाब लाईं तो हिकिड़े दफ़े असांखे तबाह करे छॾनि, पर निफ़ाक़ न पैदा असांजी क़ौम में निफ़ाक़। दुआ घुरो त अलाह साईं असांखे ख़तमु करे असां हिक ॿिए जो जेको सम्झूं, छाकाणि जंहिं तरीक़े ते असां सां ॿधी कान्हे, एको कोन्हे, असां वटि हथियार कोन्हे, असां हाणे इल्म जे रस्ते जंग विढ़ी। हिकिड़ो छोकिरो मूं वटि आम हूंदो त असांजे सिगा में रहियो आहे, हुते प्रोफेसर शरीफ़ साहब ॻाल्हि ॿुधाई त अमेरिका में हुजां, हिकिड़ो रेड इंडियन जेको हूंदो क्लास मां निकिरंदो लाइब्रेरी में निकिरंदो क्लास में, मूं चयोमांसि यार दुनिया जा माण्हू अचनि था, तूं हुन सां मिली कोन थो शागिर्दनि सां। हुन चयो त तोखे ख़बर आहे केरु आहे? चयो हा तो रेड इंडियन आहे। चयो जॾहिं अख़बार में अचे थो हिकिड़े यूनिवर्सिटी में हिकिड़े रेड इंडियन पोज़ीशन खई आहे त दुनिया खे ख़बर पए असांजी रेड इंडियन क़ौम ख़तमु न थी आहे। हाणे असां वटि इहो वक़्तु बचियो आहे, असां इल्मु हासिलु करे उनखे अॻिते वधायूं। ऐं हीअ ॻाल्हि सिंध खे सिंध ख़तमु कोन थींदी, सिंध जहिड़ी आहे, पर असांजी कोताहियुनि जे करे, असांजी सुस्ती जे करे अलाह पाक रहम कंदो ऐं हीअ वरी जीअंदी। ऐं इहा ई जेके आहिनि किताब आहिनि, हिकिड़े पंजाबी चयो हिकिड़े किताब न कुझु किताब जना 5 ॾंडिया किताब, असां हमेशह ॾंडे खां असां पासीरा आहियूं, असां इल्म जी वाट वरिती आहे। इहो ॾिसो असांजा आलिम असांजा अदीब नयूं नयूं ॻाल्हियूं पेश कनि था, पर इहो छाकाणि त असांजी क़ौम जाहिल आहे, नथी सम्झे। हिननि वॾो कमु कयो आहे साईं जिन खे खीरूं लहणनि ऐं अलाह साईं उन्हनि जो खेनि समर ॾींदो। बाक़ी असां इहा तवक रखूं त असां इनाम, असांखे का इनाम जी ज़रूरत कान्हे, असां पंहिंजो धरती जो फ़र्ज़ु निभाईंदो। अलाह खे वाधायूं ॾींदो, अलाह खे ख़ुशि रखंदो। माउ खे तकलीफ़ुनि में ॾिसंदे हुनजे अखियुनि में यकीनन रौनक अची था वञनि, तरी था अचनि। ऐं असांखे वाक़ई हिकु क़ौम थियणु घुरिजे, हिकु धरतीअ जो बाद फर्ज़ंद थियणु घुरिजे। जेकॾहिं असीं सभु हिकु थियासीं त यकीनन असांजा सूर साॻिया न रहंदा। अॼोकी महफ़िल तव्हां सभई दोस्त शरीक थियो। साईं सरवर नवाज़ बुगे खे लख शाबस हूं हिन वॾे प्रोग्राम ते, ऐं खेसि मुबारक ॾियां थो। ऐं ॾाढो सुठो ऐं शानदार प्रोग्राम थी वियो। शायदि ई वॾनि होटलुनि में अहिड़ा प्रोग्राम कोन थियनि। हिते हर माण्हू आयो आहे, को अहिड़ो माण्हू न आहे जंहिं ॻाल्हायो हुजे, सभिनी माण्हुनि ॻाल्हायो आहे। साईं हमी सिंधीअ जी इहा रवायत हूंदी बज़म में, जेको माण्हू केरु न ॻाल्हाईंदो त पोइ हुनखां नालो पुछंदो हुयो। असांजे हाणे गॾिजाणी हले पई आख़िरि में असगर भट्टी मोहम्मद असगर साहब आया कोटड़ीअ खां, हुनखे भलीकार चवां थो। तव्हां दोस्त सभु शरीक थिया हो, वरी ईंदड़ आचार ते गॾु हूंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि खे सलाम, महिरबानी साईं। अॼोकी गॾिजाणी